प्यारा दोस्तो, अॼु जेको असांजो सेशन आहे उहो आहे सिंध अंदरि नौजवान छोकिरियुनि ते वधंदड़ हमला, उन्हनि जेके ख़ासि तौरु वर्किंग जेके गर्ल्स आहिनि उन्हनि खे कहिड़े क़िस्म जूं डिफ़िकल्टीज़ आहिनि, कहिड़नि कहिड़नि ॾुखियाईनि खे उहो मुंहुं ॾियनि थियूं। अॼु असां सिंधू नवाज़ सां इन बारे में ॻाल्हाईंदासीं त नौजवान छोकिरियुनि खे कहिड़नि कहिड़नि मसइलनि खे, ख़ासि तौरु सिंधी छोकिरियुनि खे कहिड़नि कहिड़नि मसइलनि खे मुंहुं ॾियणो थो पए सिंध अंदरि नौकिरी करण में, ऐं उन्हनि नयुनि शयुनि करण में जेके सिर्फ़ु पहिरीं मर्दनि जे लाइ हुयूं त मर्द कंदा पर औरतूं न कंदियूं। त अॼु असां सिंधू नवाज़ सां इन बारे में ॻाल्हि कंदासीं। जीअं ई सिंधू नवाज़ खे मां एड कयो आहे, जीअं ई सिंधू कनेक्शन एस्टेब्लिश थी थो वञे त वी कैन डिस्कस। त असां ॾिसंदासीं त इहे नौजवान छोकिरियूं कहिड़नि कहिड़नि ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियनि थियूं। सिंधू तव्हां ॾे ईंदी हूंदी, मुंहिंजी रिक्वेस्ट तव्हां ॾिसो अगरि तव्हां ॾे अची वई आहे त जीअं ई सिंधूअ सां कॉन्टेक्ट थी थो वञे त वी कैन स्टार्ट द सेशन। ऐं उन खां सेशन में बि तव्हां सुवाल पुछी सघो था सिंधूअ खां। तव्हां ॾे अचे थो? वरी मां तव्हां ॾे ख़बर न आहे त सिंधूअ सां कनेक्शन थिए कोन थो पियो। त जीअं ई उन सां एड थी वञे सिंधू तव्हां ॾे ईंदी हूंदी मुंहिंजी रिक्वेस्ट जॉइनिंग जी। तव्हां ॾे अचे थी पई या न? एटलीस्ट यू शुड राइट हियर दैट यू आर गेटिंग माय रिक्वेस्ट। वरी मां तव्हां ॾे कोशिशि कयां थो। न त ईअं थींदो त वरी मां ॿीहर पंहिंजो फ़ोन रीस्टार्ट थो कयां ऐं तव्हां वरी पंहिंजो फ़ोन रीस्टार्ट कजो अगरि हिन दफ़े तव्हां ॾे रिक्वेस्ट नथी अचे थी पई त हुन खां पोइ तव्हांखे पंहिंजो फ़ोन जेको आहे न उहो रीस्टार्ट करणो पवंदो ऐं मां वरी पंहिंजो फ़ोन रीस्टार्ट कयां थो। जे अगरि हिन दफ़े इहा डिक्लाइन थी वई त अची वई, ठीकु आहे। तव्हांखे आवाज़ु अचे थो पियो मुंहिंजो? बिल्कुलु अदा। हाणे सभ खां पहिरीं त दोस्तनि खे पंहिंजो तव्हां तारीफ़ करायो त तव्हां कहिड़े इलाइक़े खां बिलोंग कयो था, अर्ली एजुकेशन किथां वरिती ऐं हींअर छा था कयो? मुंहिंजो नालो सिंधू नवाज़ आहे। मां कंजारो सां मुंहिंजो नौशा फिरोज़ कंजारो मां तालुक़ु आहे। मुंहिंजे बाबा जी आहे। ॿुधाइण न चाहींदी आहियां कॾहिं बि त रोशन पब्लिकेशन असांजो इदारो आहे, छो जो हुन सां वरी मूंखे लॻंदो आहे त मुंहिंजी आइडेंटिफिकेशन जेकी पंहिंजी आइडेंटिटी आहे उहा ख़तमु थी वेंदी आहे ऐं उहा महिनत जेकी आहे पाणी में पइजी वेंदी आहे। पर रोशन पब्लिकेशन इदारो आहे सिंध जो वॾो, त उन सां मुंहिंजो तालुक़ु आहे। मुंहिंजी एजुकेशन कंजारे मां ई थी। प्राइमरी मां उतां ई पढ़ियो, पोइ असां हैदराबाद आयासीं 2001 या 2 में 4-5 क्लास में हुआसीं। त पोइ वरी हैदराबाद में मॉडल स्कूल में पढ़ियो असां। उन खां पोइ असांखे ख़बर पई त भई दुनिया में सभु को चवंदो तव्हांखे डॉक्टर थियणो आहे, टीचर थियणो आहे, इंजीनियर थियणो आहे। उन ज़माने में मूंखे इंजीनियर थियण जो वॾो शौक़ु हो, छो जो मूंखे लॻे थो असांखे शयुनि जी ख़बर ई एक्सपोजर ई असांखे एतिरो असल में, इन करे असांखे शयुनि असां एक्सप्लोर न कयूं शयूं। पोइ असांखे ख़बर पई कराची जॾहिं असां वियासीं त मूंखे यादि आहे उहो टाइम असां हुते स्टूडेंट इन हूंदो त हिकिड़ी मां ईअं चकर हणणु वियसि हेठि त हुते ॿार ड्रॉइंग पिया कई। मां चयो यार ही कहिड़ो जान आहे, ही छा पिया कनि, अलाए असां त पहिरीं ज़िंदगी में दफ़ो ॾिठो आहे। हालांकि मां सोचींदी आहियां त असांजो बाबा जेको आहे लिटररी फैमिली मां असां तालुक़ु था रखूं, पर उन बावजूद बि असांखे हिननि शयुनि जी ख़बर न हुई त इहे बि फील्ड्स आहिनि दुनिया में। पोइ असांखे ख़बर पई, पोइ असां रिसर्च कई डिफरेंट शयुनि ते यार NCA लाहौर जेको आहे वॾो इदारो आहे, नेशनल कॉलेज ऑफ आर्ट्स लाहौर, त
उन में ही सब्जेक्ट जेका आहिनि फाइन आर्ट्स आहे, आर्किटेक्चर आहे, कम्युनिकेशन आहे, फिल्म मेकिंग आहे, त मूंखे लॻो त फिल्म मेकिंग थोरो इंट्रस्टिंग लॻो बाक़ी ॿियनि सब्जेक्टनि जे बिना उनजे कंपेरिजन में न। त पोइ फिल्म मेकिंग जे बारे में चयो त भई वाई मतलब आई शुड हैव टू यूज यू नो चूज दिस सब्जेक्ट लाइक वाई। पोइ मूंखे सम्झ में आई त यार इहो अहिड़ो मीडियम आहे मॉडर्न टाइम में, मां सोशल एक्टिविस्ट बि आहियां, अगरि मां सोशली कम बि कयां थी एॾो, थ्रू इन जे मां पंहिंजो मैसेज दुनिया ताईं जल्दी कन्वे करे सघां थी, छो जो इहो दुनिया भर में इलाही उन टाइम ते इलाही स्ट्रॉन्ग मीडियम हो, पर सिंध में उन माण्हुनि खे ख़बर न हुई त भई इहो को मीडियम आहे जंहिंखे असां परफेक्ट तरीक़े सां यूज़ करे सघूं था। त पोइ असां फिल्म मेकिंग चॉइस कयो ऐं पंहिंजो जेको आवाज़ु आहे असां फिल्म मेकिंग जे करे थ्रू शुरूआति कई। डॉक्यूमेंट्री ठाही मां हिकु हुते NCA लाहौर में माइनॉरिटी ते, जेका हिकु 14 सालनि जी छोकिरी हुई, उनखे फोर्स कन्वर्जन जो मसइलो, सिंध मां फोर्स कन्वर्जन जो इशू त आम आहे ऐं उहो स्टिल मां ॾिसां थी त उहो अॼु ताईं बि ईअं थिए वेठो। त उन सां फोर्स कन्वर्जन जो थियो हुओ, पोइ मां हुन ते 2 साल उन सां स्ट्रगल कई, कोशिशि कई, त पोइ मां ॾिठो त कहिड़ा कहिड़ा सोसाइटी में मसइला आहिनि 14 सालनि जी छोकिरी सां, उनखे तव्हां जॾहिं उनजी शादी थी नथी सघे, पर पोइ बि उहा 2 सालनि खां स्ट्रगल वेठी करे कंहिं न कंहिं थ्रू कंहिं सिस्टम असांजो एॾो अजीब ठहियल आहे जो छोकिरियुनि खे सर्वाइव करणो ॾाढो मुश्किल आहे हिते ऐं उनजी फैमिली खे। पोइ असां ईअं स्ट्रगल कई, पोइ फिल्म मेकर फाइनली ग्रेजुएशन कई NCA लाहौर मां। ऐं NCA लाहौर जो इहो आहे त मां इन प्लेटफॉर्म जे तव्हां असांखे एडी कयो आहे त ॿियनि खे यंग जनरेशन खे ॿुधाईंदा हलूं त NCA हिकु 1885 में उनजी शुरूआति थी, ब्रिटिश खां पहिरीं जो ब्रिटिश जो टाइम हो, शुरूआति थी उन इंस्टीट्यूशन खे हिनमहिल ताईं 100 सालनि खां मथे टाइम थी चुको आहे ऐं पाकिस्तान जो हिनमहिल सभिनी खां वॾो आर्ट्स में वॾे में वॾो इंस्टीट्यूट आहे जिथे फिल्म मेकिंग, आर्किटेक्चर, कम्युनिकेशन डिज़ाइन, टेक्सटाइल, फाइन आर्ट्स ऐं मिनिएचर जा डिफरेंट, हुन में मिनिएचर आहे, पेंटिंग आहे, उहो फाइन आर्ट्स में अची थो वञे, ऐं ॿियो स्कल्पचर ऐं सेरेमिक्स, इहे सब्जेक्ट्स आहिनि जंहिंमें तव्हां कंहिंखे शौक़ु आहे त उहो परसू करे सघे थो पंहिंजो इंट्रस्ट में। उनजी टेस्ट कुझु ईअं आहे त ड्राइंग जी टेस्ट थींदी आहे, ऐसे जनरल कुझु जनरल नॉलेज हूंदी आहे, ऐं जंहिं तव्हां सब्जेक्ट में को टेस्ट ॾियो था, जंहिं मां फिल्म मेकिंग लाइ अप्लाई थी कयां, त उन में डिफरेंट लैंग्वेज हूंदी आहे फिल्म जी, जीअं टाइप ऑफ शॉट्स आहे, कहिड़ा कहिड़ा शॉट्स ईंदा आहिनि फिल्म मेकिंग में, उन में कहिड़ी मूवमेंट आहे, या बेसिक तव्हांजी ऐसे तव्हांजी लैंग्वेज जो टेस्ट वठंदा आहिनि। त सिंपल टेस्ट थींदी आहे, पर सीटूं सिर्फ़ु 3 हूंदियूं आहिनि पूरे पाकिस्तान मां फिल्म मेकिंग में मेरिट ते, ऐं सेल्फ जूं बि 3 हूंदियूं आहिनि, त माना 6 सीट्स हूंदियूं आहिनि फिल्म मेकिंग जूं। बाक़ी सब्जेक्ट्स में बि एतिरियूं ई हूंदियूं आहिनि पूरे पाकिस्तान जूं, ऐं उहो मेरिट हूंदो आहे, तव्हांखे टेस्ट ॾियणी पवंदी आहे, ऐं उन खां को बि सिफारिश, को बि हुते कुझु न सिस्टम आहे। तव्हांखे चवरायो जीअं हिते सिंध में इहो वॾो हिकु, हाणे मां हुते कमु पई कयां माण्हुनि सां उन्हनि इदारनि में, त सम्झ में अचे थी ॻाल्हि त हिते रुगो फ्रॉड आहे, ऐं इंस्टीट्यूशन जो को हाल न आहे, मतिलबु टीचर खां वठी वॾी सभु हिकु ई सिस्टम ठहियलु। त पोइ इहा सभिनी खे जंहिंखे अगरि परसू करणु चाहिनि था त मूंसां कॉन्टेक्ट कनि, असां फ्री ऑफ कॉस्ट उन्हनि खे जेको आहे कोशिशि कंदासीं पंहिंजे टाइम कढी हर रोज़ उन्हनि खे ॿुधाईंदासीं ऐं सेखारींदासीं। त कॉन्टेक्ट कनि मूंसां फेसबुक ते। जॾहिं तव्हां इहो चूज़ कयो त मूंखे फिल्म मेकिंग जी तरफ़ वञिणो आहे या डॉक्यूमेंट्री ठाहिणियूं आहिनि, त हाउ योर फैमिली रिएक्ट? उहो त तव्हांखे ख़बर आहे त असांजी सोसाइटी कहिड़ी आहे। पोइ मुंहिंजी फैमिली चयो, मां चयो यार मूंखे फिल्म मेकिंग करणी आहे। अबा तूं चरी थी वई, तुंहिंजो दिमाग़ ख़राबु आहे, फिल्म मेकिंग करे छा कंदी आहे, स्कोप कहिड़ो आहे। हालांकि मुंहिंजे बाबा सोचो लिटरेरी फैमिली मां तालुक था रखनि, पर हुनजो रिएक्शन इहो, छो त उन टाइम ते मां ऑलरेडी मेहराण जेको सीएड आहे आर्ट एंड डिज़ाइन जामशोरो में आहे, उहो बि आर्ट्स जो ई आहे, उते पढ़ियमि पे, ऐं 1 साल थी चुको मूंखे। पोइ मूंखे NCA जी ख़बर पई त यार, छो जो NCA मां पहिरीं टेस्ट मुंहिंजो फॉर्म फिल न थियो ऐं ॿियो टेस्ट न ॾेई सघियमि। पोइ वरी मां चयो त यार, छो जो जहिड़ी क़िस्म जी मां आहियां, जहिड़ी मुंहिंजी नेचर आहे, मुंहिंजो सर्वाइव करणु सिंध में ॾाढो मुश्किल हो हुन टाइम ते।
पोइ वरी असां कोशिशि कई, पंहिंजी तयारी कई 24 कलाक। अबू चयो तुंहिंजो दिमाग़ ख़राबु आहे, 1 साल तूं हिते पढ़ी, जीअं हर का फैमिली सोचींदी आहे 1 साल पढ़ी टाइम ज़ाया थींदी, तुंहिंजो फ्यूचर तबाह थी वेंदो, फलाणो थींदो। पर मां चयमि न, मूंखे वञिणो आहे, मां वेंदमि। अबू चयो वञी दौड़ पा पोइ भला। पोइ मां वरी कोशिशि कई, महिनत कई, असांजी सिलेक्शन जॾहिं थी वई, असांजो जॾहिं नालो आयो त मूंखे इलाही ख़ुशी थी। ऐं मां चयो मां वेंदमि, छा बि थी वञे, भले मुंहिंजो फ्यूचर तबाह थिए, मूंखे को पोइ वरी अबू चयो यार छा चॉइस कंदी? मां चयमि फिल्म मेकिंग कंदमि। फिल्म मेकिंग में तूं छा कंदी आहीं? मां चयमि फिल्मूं ठाहींदमि। अच्छा, तुंहिंजे पीउ बि त फिल्मूं ठाहियूं आहिनि, तूं फिल्मूं ठाहींदी आहे? मां चयो यार मूंखे फिल्मूं ठाहिणियूं आहिनि, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, इहो हिकु स्ट्रॉन्ग मीडियम आहे। मॉडर्न टाइम में तव्हां इन मीडियम खे यूज़ न कंदो, ग्राफिक्स खे यूज़ न कंदो, तव्हां सोसाइटी खे मॉडर्न वे में कीअं चेंज कंदो? हिनमहिल तव्हां 99% तव्हांजे घर में टीवी आहे, यूट्यूब आहे, फेसबुक आहे, डिफरेंट सोशल वेबसाइट्स आहिनि। तव्हां मॉडर्न शयुनि खे यूज़ कयो ताकी तव्हांजो आवाज़ वधि खां वधि माण्हुनि ताईं पहुची सघे। त पोइ उन टाइम ते त मुंहिंजे घर वारनि खे कोन सम्झ में आयो। हुन चयो भई तव्हांखे आज़ादी आहे, जेको करिणो अथव तव्हांखे सम्झ में अचे थो तव्हां कयो। पोइ असां उहो परसू कयो ऐं असां ग्रेजुएशन करे हाणे असां वापसि जेको आहे सिंध में आया आहियूं ऐं हाणे असां तव्हांजे साम्हूं आहियूं। आई एम फिल्म मेकर, द डॉक्यूमेंट्री फिल्म मेकर। उहो त थिया तव्हांजा जेके आहिनि फैमिली मेंबर्स, उन सां गॾोगॾु असांजे समाज में मिटनि माइटनि जो बि वॾो हिकिड़ो रोल हूंदो आहे। ऐं ख़ासि तौर जॾहिं छोकिरी का मनमानी करणु चाहींदी आहे पंहिंजी मर्ज़ीअ सां, त माइट जेके घर जा इमीडिएट फैमिली मेंबर्स आहिनि, उन खां वधीक माइटनि खे परेशानी थींदी आहे। त तव्हांजे माइटनि खे बि का परेशानी थी इन दौरान? उन्हनि अची तव्हांजे मिट तव्हांजे घर वारनि जा के कन बन भरिया, भाई सिंधूअ जो दिमाग़ ख़राब थी वियो आहे, चरी आहे, जो वरी वञी फिल्म ठाहींदी, मर्दनि सां गॾु कमु कंदी, हाउ दे रिएक्ट? अच्छा, पहिरीं त मसइलो सिंध जो हिकु वॾो अलमियो आहे, त उन्हनि खे शयुनि जी ख़बर न आहे, एॾो एक्सपोजर न आहे। त पहिरीं त उहा फिल्म मेकिंग चवंदा अबा इहे पढ़ंदी छा आहे, पहिरीं त इहो सवाल कनि। अच्छा, उन खां पहिरीं ॻाल्हि मूंखे यादि आहे, असां सेकेंड ईयर में हुआसीं, असां पंहिंजे बाबा खे चयो मूंखे कैमरा थी खपे। कैमरा? अबू चयो तोखे कैमरा छो थी खपे, तुंहिंजो दिमाग़ ख़राबु आहे, कैमरा छा लाइ खपे? अॼु इहो नओं वरी तव्हांजो पैसा ख़र्च करण जो बहानो आहे, कैमरा थी खपे फलाणो। त माना अहिड़ी सोच हूंदी आहे पहिरियों जी, त कैमरा छो थी खपे। त एनी हाउ वरिती असां उहा कैमरा। त साॻियो ई रिएक्शन असां जॾहिं ॻोठु वियासीं, ग्रेजुएशन जे थर्ड ईयर में हुआसीं, असां ॻोठु वियासीं घुमणु। ॻोठु असां घटि वेंदा आहियूं, घटि तालुक हूंदो आहे, लेकिन वियासीं घुमणु। त मुंहिंजो चाचो मूंखे पुछियो त यार जेको आहे तूं टीवीअ ते अचणु शुरू थी वई, जेको आहे माण्हू असां ते खिलनि था, तूं अलाए कहिड़ो आहे तुंहिंजो पीउ, तुंहिंजो दिमाग़ उन्हनि ख़राबु आहे, असांखे ॿुधाए छॾियो अथव, माण्हू खिलनि था, इहा छोकिरी तव्हांजी टीवीअ ते थी अचे हाणे। मां चयोमांसि यार मां टीवीअ ते जेको आहे न ईंदी न आहियां, मुंहिंजो मां डॉक्यूमेंट्रीज़ ठाहींदी आहियां, फिल्म ठाहींदी आहियां। हुनजो हाणे मां हुननि खे छा सम्झायां त मां छा कंदी आहियां? छो हुननि खे सम्झाइण हिकु टाइम ज़ाया करण जे बराबरि आहे। केरु उन्हनि असांजो वरी अलमियो थोरो असांजी फैमिली थोरी डिफरेंट आहे, उहा घणो असां इंटरफेयर न आहियूं कंदा ॿियनि सां। इवन असांजे घर में बि हिक ॿिए सां एॾो जेको आहे हिक ॿिए जी चॉइस को न आहियूं कंदा वधि, त भई तव्हां ही कयो ऐं कयो, आज़ादी हूंदी आहे। पर ॻोठ वारनि ज़रूरु तनक़ीद कयो, ग़लति लफ़्ज़ यूज़ करणु, डिस्करेज करणु। त माना उन टाइम ते तव्हां यकीन कयो, जॾहिं असां आयासीं, तूं छा कंदी आहे? मुंहिंजो भाउ, हाणे मुंहिंजो वॾो भाउ आहे दानिश, उहो मैनेजर आहे उन में मिल में, त उनजी ज़ाहिर सुठी इनकम हुई, सभु कुझु। त हाणे हू सभु असांखे उन ज़ाहिर चवंदा आहिनि न, तव्हां वॾा हूंदा आहिनि त उनखे तव्हां जज कंदा उन सां, त हू हीअं थो करे, तव्हां छा था कयो? त पोइ हू चवनि यार तुंहिंजो भाउ हीअं थो करे, कमाईंदो आहे वॾो, तूं छा कंदी आहे? मां चयमि यार मां कमु कंदमि, कमाईंदमि, इहो छा कंदमि? कीअं कमाईंदी आहे? इहो को धंधो आहे? ग़लति माना लफ़्ज़ कहिड़ी तरीक़े सां कमाईंदी आहे? इहो को शराफ़त वारो माण्हू खे कमु करणु खपे? तव्हां अजीब दुनिया में कमु था कयो। तव्हांजे पीउ खे सलाम आहे, जेको असांजो नालो बदनाम वेठो करे फैमिलीअ में, ॿियनि खे असां मुंहुं नथा खणी करे सघूं, तव्हां हीअं आहियो, तव्हां अहिड़ा आहियो। ख़ैर इहो थियो। इहे पोइ सभु जुमिला जॾहिं तव्हां ॿुधंदा हो, त हाउ डू यू फील अबाउट इट? तव्हां छा महसूसु कंदा हो? त मां छॾे ॾियां इहो कमु, या जेको आहे हेॾी मूंखे जेको आहे पुश बैक मिले थो पियो? ज़ाहिर आहे तव्हां इंसान आहियो, त ज़रूरु दुख बि थींदो हूंदो, डिप्रेस बि थींदा हूंदो, त हाउ यू कूप अबाउट दी सिचुएशन? मतिलबु आई डोंट नो, मूंखे लॻंदो आहे त मूंखे रियल थियणु खपे, या असांखे सभिनी खे रियल थियणु खपे। ॾिसो, इंसान मूंखे जॾहिं ज़ाहिरी ॻाल्हि आहे, तव्हांजी फैमिली बि तव्हांखे हिकु टाइम ते सपोर्ट न आहे कंदी। उहो तव्हांखे चवंदी आहे त बाबा हाणे घणो थी वियो न, तव्हां असांखे घणो बदनाम करे छॾियो, जीअं टेबूज़ हूंदा आहिनि। त ऑब्वियसली हिकु टाइम आयो, असांजी फैमिली बि इहो रिएक्शन ॾेखारियो। जीअं हाणे मां रिसेंटली
असां सोशल एक्टिविस्ट बि आहियूं। असां लाहौर मां वापसि आयासीं लास्ट ईयर, त असां कमु करणु सोसाइटी में शुरू कयो, छो जो असां लाहौर में असांजी डिफरेंट ग्रोथ थी हुई, हिकु डिफरेंट तरीक़े सां। उते सानिया सईद वारा असांजा उस्ताद हुआ, सरमत खूसर असांजो उस्ताद हो, हाइसम वारा हुआ, अली नूर वारा हुआ, मेम नरीमान हुई, सर तौसीफ़ वारा हुआ। हाणे उन्हनि जो हिकु ब्रॉडर सलीमा हाशमी हुई। हाणे उन्हनि जो जेको अप्रोच आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे लाहौर इलाही पढ़ियल लिखियल, उन्हनि जी 3 पीढ़ियूं जेकियूं आहिनि पढ़ियल आहिनि, ऐं सिंध में एॾो शऊर न आहे। त मां उते जॾहिं 5-6 साल ॾिना त मुंहिंजी हिकु ग्रोथ डिफरेंट थी वई, मुंहिंजी सोच बदिलजी वई। जॾहिं मां हिते वापसि आयमि तॾहिं मां ॾिठो त माना मुंहिंजो बाबा चयो यार तूं वञ हाणे न्यूयॉर्क अकेडमी में, उते वञी अप्लाई कर, उते पढ़। अच्छा ठीकु आहे, पढ़ंदासीं। पर पोइ मां ॾिठो त यार असांजी सिंध में त हिते छा असां इंसान सिर्फ़ु इन करे ज़िंदगी गुज़ारींदा आहियूं त असां पाण खे कंफर्टेबल फील करायूं, बाक़ी सिचुएशन बाक़ी असांजी सिंध वञे भाड़ में। त मां जॾहिं हिते आयमि ॾिठो त हिते जो हाल ई पूरो लॻो पियो आहे, नौजवाननि जो को मतिलबु इदारे में। मां जॾहिं ज़ाहिरी ॻाल्हि आहे मां एनसीए मां आयमि, एनसीए वॾो इदारो आहे, मूंखे सभु अप्रोच पिया कनि, तव्हां असांखे पढ़ायो, असां हिते पढ़ायो, हिन जॻह ते पढ़ायो। जॾहिं मां कुझु जॻह ते वर्कशॉप वरिता, उते मां ॾिठो बेमानी, ठगियूं, नौजवान जेका आहिनि ज़ाया वेठा थियनि, उन्हनि खे लफ़्ज़ बि नथो अचे। त पोइ मां सोचियो त भई हाणे मूंखे हिते स्ट्रगल करणी आहे, छा आहे कुझु थी वञे। पोइ मां स्ट्रगल शुरू कई। पहिरीं मुंहिंजी स्ट्रगल हुई, मां मिसिंग पर्सन्स वॉल ऑफ ह्यूमैनिटी, त चलो इंसान जी उहो भलाई जे करे कमु हो, पर मिसिंग पर्सन्स क्लास जॾहिं असां फर्स्ट टाइम वेठासीं, मां फ्रंट ते हुअमि ऐं मुंहिंजे आस पास रुगो छोकिरा। पोइ सभु चवनि पिया त यार हीअ छोकिरी, ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन्हनि जो इहो रिएक्शन हो त हीअ का वांदी आहे, को इन जो को कम ई न आहे दुनिया में, शो ऑफ थी कंदी वठे, जींसूं थी पाए, खिलंदी थी वठे छोकिरनि सां, हिन जो कम ई अलाए कहिड़ो आहे, हीअ छोकिरी अलाए कहिड़े क़िस्म जी आहे। वरी ख़बर पवंदी आहे जेको आहे मीडिया जी आहे त हीअ त आहे, हिन जो कम ई अहिड़ो आहे। माना ही जीअं हूंदो आहे न, हिकु इंसान खे तव्हां कॉल कर लफ़्ज़ त न इस्तेमालु करणु खपे, लेकिन माण्हू मूंखे सम्झंदा आहिनि ऐं मूंखे को फ़र्क़ु न आहे पवंदो। No, no, पर केतिरनि छोकिरियुनि खे we're gonna come on this one too. जेके मज़ेदार लफ्ज़ शायद ही अॼु जो सेशन जेको आहे न ओपन सेशन आहे, is nothing to hide or nothing to lie about and nothing to worry about, माना nothing to afraid about। त उन ते मां तव्हां सवाल पुछंदुमि त माण्हू तव्हांखे कहिड़नि कहिड़नि नालनि सां सॾींदा रहिया आहिनि। we're gonna discuss about it, but first finish this one। त हाणे भला हाणे इहो ई सवाल पुछां तव्हांखे अॼु ताईं बहितरीन लक़ब कहिड़ो मिलियो आहे? कॉल गर्ल जो बहितरीन लक़ब इहो आहे या उन खां वधीक बि को बहितरीन लक़ब मिलियो? अच्छा, उन खां पहिरीं मां थोरो अगरि मां पंहिंजूं चवनि में बि माण्हू इहो सोचनि त यार पंहिंजो अचीवमेंट त ॿुधा भला, उहो छा कयो अथई, कहिड़ा कारनामा कया अथई, उहे ॿुधा। त मां उन ते पाण ॻाल्हाईंदासीं, उन ते उहो डिस्कस लेटर ऑन उहो हला डिस्कस। हाँ हाणे जो सुवाल इहो आहे त बहितरीन लफ़्ज़ अॼु ताईं तव्हांखे कहिड़ो लक़ब मिलियो आहे? एज़ाज़ जेको तव्हांजे कननि रिसेंटली ॿुधो हुजे, जेको तव्हांजे कननि ॿुधो हुजे या कंहिं दोस्त जे थ्रू ॿुधो हुजे त पीपल आर टॉकिंग अबाउट सिंधु नवाज़ इन कॉलिंग हर विद दिस नेम। शुरू में जॾहिं 6 महीना पहिरीं मां कमु पे कयो तॾहिं मूंखे इहो लक़ब मिलंदो कॉल कर जो, त हीअ ठीकु छोकिरी आहे, ही आहे। पर चवंदा आहिनि न, तव्हां जॾहिं कंटिन्यूअसली हिकु कंसिस्टेंसी सां को कमु कंदा आहियो त माण्हुनि जा सोचूं, माण्हुनि जूं एहसास तव्हां लाइ बदिलजी वेंदा आहिनि। हाणे माण्हुनि जा एहसास ऐं सोचूं बदिलियल आहिनि असां लाइ। हाणे हू सोचनि था त भाउ हीअ हिकु सिंपल छोकिरी आहे जेका you have to जेको आहे न फोकस ऑन द क्वेश्चन, उहो अॻियां डिस्कस लेटर ऑन। त पहिरियों क्वेश्चन इहो ई आहे त पीपल कॉल यू अ कॉल गर्ल, राइट? इहो हिकिड़ो माना हिन वक़्त ताईं जो सभिनी खां बहितरीन लक़ब जेको तव्हांखे मिलियो आहे इहो मिलियो। सेकेंड क्वेश्चन इहो आहे, जॾहिं तव्हां असांजे छो जो अञा ताईं पूरो पाकिस्तान ऐं ख़ासि तौर सिंध जे अंदरि मेन मेड माशरो तमामु मज़बूत आहे। असां मर्द जेके आहियूं न पाण खे अलाए छा सम्झंदा आहियूं, जॾहिं तव्हां मर्दनि सां कुलो कुले में मिलाए कमु कंदा आहियो त what are their feelings about you? माना हो छा तव्हां मां एक्सपेक्ट कंदा आहिनि या तव्हांखे छा लॻंदो आहे त हो तव्हां मां छा चाहिनि था पिया? माना does they want to be with you like अच्छा हू सोचींदा आहिनि त भाउ हीअ छोकिरी मॉडर्न आहे। अच्छा को चवंदा आहिनि न को जीअं जीअं मां हाणे वॾनि डिपार्टमेंट सां कमु कयो आहे, मां नाला नथी खणणु चाहियां, लेकिन वॾनि माण्हुनि सां कमु कयो आहे, त उन्हनि जो पहिरियों फीलिंग्स मुंहिंजे लाइ जो औरतुनि लाइ सभिनी लाइ हू सोचींदा आहिनि अब हिन जी हीअ मॉडर्न आहे, हीअ जींस पाईंदी आहे,
ऐं जेको आहे खिले घुमे थी, अच्छा हिन छोकिरीअ जो कैरेक्टर सही न आहे, हाणे हीअ छोकिरी कहिड़े कमु ईंदी, हिन जो दिमाग़, छोकिरियुनि खे हू दिमाग़ हुननि खे लॻंदो कोन्हे हुननि में, हू ऑब्जेक्ट आहिनि, शॉपीस आहिनि, त हुनखे हू चवंदा आहिनि हुनखे सिर्फ़ु इस्तेमालु करे सघिजे थो, उन सां हुनखे सिर्फ़ु असां इस्तेमालु करण लाइ यूज़ करे सघूं था, बाक़ी हुनजो को बि दुनिया में कमु न आहे। ऐं हू मूंखे बि ईअं सम्झंदा आहिनि, ऐं अॼु ताईं बि आई एम श्योर सम्झंदा हूंदा, हाणे शायदि थोरी हुनजी सोच बदिलजी हुजे, जॾहिं खां हुननि खे लॻियो आहे यार न बाबा हिन छोकिरीअ न आहे, ठीकु आहे, त त अॼु हुनजो ताईं दिमाग़ एतिरो आहे। बिल्कुलु सही आहे, मूंखे ख़बर आहे जेके वॾा माण्हू आहिनि, ऐं मां सॼो ॾींहुं वेठो आहियां, आई नो इवन वॾा छा नंढा बि माण्हू, हर को तबिके जो, उन्हनि जो दिमाग़ ई एतिरो आहे, त छोकिरी सिर्फ़ु इहे जेके वॾा माण्हू आहिनि या जेके तव्हांजा कुलीग्स आहिनि, मां सभिनी जी ॻाल्हि त कोन कंदुमि, सभई ईअं हूंदा, पर मेजॉरिटी जेके आहिनि, छा कॾहिं हुननि तव्हांखे ऑफर कई त यू बी विद देम इन आर्ड टाइम्स? ॾिसो हू मूंखे चवंदा आहिनि न मां इलाही हरामज़ादी आहियां, सही आहे, मूंखे कंहिंखे जूता हण में न हिकु सेकेंड बि न लॻंदो आहे, ऐं उहा हुननि खे ख़बर आहे, पर मां सोचींदी आहियां मूं जेतिरियूं कहिड़ी छोकिरियूं हूंदियूं जेकियूं ईअं हूंदियूं, मूंखे न पंहिंजे घर वारनि जो ॾिठा, न मूंखे ॿिए कंहिंजो ॾिठा, न मूंखे सोसाइटी, छो मां पंहिंजो खाईंदी आहियां, पंहिंजो पीअंदी आहियां, पंहिंजो कमु कंदी आहियां, ऐं मूंखे कंहिंसां को तालुक न आहे हूंदो, इन करे मां कंहिंखां ॾिठंदी बि न आहियां, पर मूं जहिड़ियूं केतिरियूं छोकिरियूं हूंदियूं जेकियूं ईअं हूंदियूं, त हुननि खे मूंखे ऑफर नथा करे सघनि, छो हुननि जी हिमत न आहे थींदी, पर मां हुननि जे बॉडी लैंग्वेज मां, चवंदा आहिनि न सेक्चुअल हरासमेंट छा थींदी आहे, सेक्चुअल हरासमेंट सिर्फ़ु इहा न आहे त कंहिंखे कंहिंजो रेप कयो आहे, कुझु कयो हुन सां न, हुनजी अखियूं, हुनजा लफ़्ज़, हुनजो नज़र, हुनजो ॾिसण ई अजीब हूंदो आहे, उहा बि हिकु अनकंफर्टेबल सिचुएशन हूंदी आहे, त यार असां हाणे रिसेंटली मूंसां इहो वाक़ियो थियो आहे, त असां लास्ट वीक विया हुआसीं सिंध सेक्रेटरिएट पंहिंजे कम सां, जीअं मां गेट मां एंटर थी आहियां, जीअं गोश्त जो टुकड़ो हूंदो आहे न, बुखायल कुत्ता हूंदा आहिनि, ऐं गोश्त जो टुकड़ो हूंदो आहे न, उन चुंबड़ी पवंदा आहिनि, उन्हनि जो अहसासु मुंहिंजे लाइ इहे हुआ, ऐं मूंखे मां मतिलबु क्रॉस जिथां कयो पिए, मूंखे लॻे पियो त हीअ मूंखे खाई वेंदा, ॼण त मूंखे ईअं लॻे पियो मां उघाड़ी आहियां, मां छा आहियां, मूंखे हीअ ईअं ॾिसनि छो वेठा, छा असांजी आज़ादी न आहे छा दुनिया में, असां मतिलबु रुॻो ही चवनि था त हिकु औरत सिर्फ़ु घर में कीअं हुजे, मूंखे एॾो गंदी निगाह सां, मूंखे यकीन कयो मूंखे रोइण पियो आयो, मूंखे एॾी तकलीफ़ थी उन वक़्तु, त यार असां किथे रहियल आहियूं, अञा असां कहिड़ी दुनिया में रहियल आहियूं, जिते असांखे पंहिंजो कमु करण लाइ पंहिंजे भाउ खे चवणो पवंदो, पंहिंजे पीउ खे चवणो पवंदो, पंहिंजे मुड़ुस खे चवणो पवंदो, छो असां जानवर आहियूं, असांखे टंगू ॿाहूं भॻल आहिनि, असांखे छा मसलो आहे जो असां पंहिंजा कमु पाण नथा करे सघूं। भला तव्हां कॾहिं इंटरएक्ट या इंटर रिएक्ट कयो आहे इन्हनि माण्हुनि सां, त उन्हनि खे वञी तव्हां चयो आहे, जेके जिन जूं अखियूं जीअं तव्हां चयो त हिकिड़े बुखायल कुते वांगुरु आहिनि, तव्हां हुनखे कॾहिं इहो वञी चयो आहे त जहिड़ो बदन मुंहिंजो आहे, अहिड़ो ई तुंहिंजी भेण जो बि घर में आहे, अहिड़ो ई बदन तुंहिंजी माउ जो बि घर में आहे, छा तूं उन्हनि खे बि इन ई नज़र सां ॾिसंदो आहीं जंहिं नज़र सां तूं मूंखे थो ॾिसी, या मूं में का स्पेशलिटी, का अहिड़ो को नओं हिकिड़ो को हिसो लॻल आहे जेको तुंहिंजी माउ या भेण में न आहे? हैव यू एवर टॉक टू देम? यार ॾिसो, जॾहिं मां शुरू में 2-3 साल पहिरीं इहा मुंहिंजी सिचुएशन हूंदी, त हर कंहिं सां मां विढ़ंदी हुयमि, हर कंहिंखे मां जेको पावर शो कराईंदी हुयमि, त यार मां विड़ी सघां थी, मूं में आहे, पर पोइ मूंखे सम्झ में आई त ॻाल्हि, यार मां पंहिंजी एनर्जी ग़लति जॻह ते यूटिलाइज़ पई कयां, पंहिंजी एनर्जी मां उन्हनि फज़ूल माण्हुनि खे पई ॾियां जंहिंजो को दिमाग़ ई न आहे, इन खां बहितर आहे मां हुननि खे पंहिंजो पाण एग्ज़ाम्पल थी ॾेखारियां, त यार जॾहिं मुंहिंजो, मां चवंदी आहियां तव्हां पंहिंजे फील्ड में एॾा पावरफुल हुजो, पंहिंजे कम में एतिरा पावरफुल हुजो, त 10 माण्हू तव्हांखे कुझु चवनि न, इन करे पोइ मां पंहिंजी एनर्जी इन्हनि विढ़नि जॻहनि में ख़तमु करे छॾी, पोइ मां सिर्फ़ु कम ते फोकस कयो। मसलो इहो आहे न त कुझु माण्हू या कुझु अफ़राद या कुझु गिरोह, उहो सिंबल हूंदा आहिनि रेज़िस्टेंस जो, जीअं हींअर असां वटि 3-4 न्याणियूं सिंध जे अंदरि रेज़िस्टेंस आहिनि, मूवमेंट आहिनि, पर उन्हनि जो मुख़्तलिफ़ कमु आहे न, हिकिड़ी आहे जेका पंहिंजी इज़त बचाइण जे लाइ आवाज़ उथारे थी, हिकिड़ी आहे जेका पंहिंजे मुड़ुस खे गोलियूं लॻंदियूं टंग ते त उन जे लाइ स्ट्रगल में लॻी पई आहे, हिकिड़ी आहे पंहिंजे बाबा जे लाइ भॼ डुक करे थी, हिकिड़ी आहे जेका पंहिंजे पीउ ऐं चाचे जे मौत ते भॼ डुक करे थी, ऐं हिकिड़ी तव्हां आहियो, त अहिड़ियूं ई हिकु हिकु करे यू गाइज़ आर अ रेज़िस्टेंस, अ न्यू फेस ऑफ अ सिंध, ठीकु आहे न? त तव्हांजे पोयां जेके ॿियूं मायूं आहिनि, जेके ॿिया जेके छोकिरियूं आहिनि, जेके घरनि में वेठियूं आहिनि ऐं जेके सिमिलियर सिचुएशन मां गुज़री रहियूं आहिनि, पर हो आवाज़ नथियूं खणी सघनि
कंहिं कमनि जे करे, कंहिं मुश्किलातुनि जे करे, त यू आर देयर फेस. अगर तव्हां ई रिटालिएट न कंदो, अगर तव्हां ई माण्हुनि खे एजुकेट न कंदो, बिकॉज यू आर अ लीडर, तव्हां मञो या न मञो, ये जेके 4 5 6 छोकिरियूं आहिनि, यू आर द लीडर्स. ठीकु आहे न. हाणे जेके अगरि लीडर रिजिस्ट न कंदा, देयर आर 3 4 थिंग्स टू बी रिजिस्ट. हिकिड़ो एजुकेशन, तव्हां मुख़्तलिफ़ सेमिनार कयो जंहिंमें मर्दनि खे ॿुधायो त तव्हां बि गोश्त पोश्त जो लूथड़ो न, पर हिकिड़ा इंसान आहियो हुननि वांगुरु ई. ठीकु आहे न. ॿियो इहो हूंदो आहे ऑन द स्पॉट. ऑन द स्पॉट किल द क्राइम. माना ओॾी महिल ई वेही करे हुनखे साम्हूं दलीलुनि सां त बाबा हीअ शइ हीअं आहे. हुन मक़सदु इहो आहे त जेसिताईं असां रिटालिएट न कंदासीं, इन मसइला जे अंदरि अञा वधंदा वेंदा. ठीकु आहे न. छो जो अञा ताईं असां औरत खे हिकिड़े भित जे अंदरि ॾिठो आहे. ॿाहिरि ॾिसंदे असांखे हैरत थी थिए त हिकिड़ी औरत बि ॿाहिरि निकिरी सघे थी, हिकिड़ी औरत बि डायरेक्टर थी सघे थी, फिल्म ठाहे सघे थी, कमु करे सघे थी, हली सघे. छो त असां वटि औरत जो कॉन्सेप्ट इहो आहे त औरत सिर्फ़ु मानी पचाइण या बिस्तर गरम करण लाइ, उन खां वधीक न हुनजी सोच आहे, न हुन अकुल आहे. वरी असां औरत खे अञा ग़ुलाम बनाइण लाइ वरी मज़हब जो सहारो वठंदा आहियूं. वरी मज़हब खणी, या त मज़हब हीअं थो चवे तव्हांखे हीअं करिणो आहे, हीअं करिणो आहे. माना असां औरत खे जकड़े रखियो आहे. सोसाइटी पंहिंजो असांखे मोचड़ो हणे, उन खां पोइ मज़हब जो मोचड़ो अलॻि. हाणे माण्हुनि सां त माण्हू विड़ी वञे. इट्स वेरी सिंपल. मज़हब सां कीअं विड़े? दैट इज द बिगेस्ट बर्डन एंड चैलेंज आई स्टिल इन थिंक. इन बारे में तव्हां छा चवंदा? यार ॾिसो, चवंदा आहिनि न कुझु पाण खे छा चइबो आहे, एग्ज़ाम्पल ठाहिण लाइ महिनत करणु ज़रूरी आहे. हाणे असांजी हिस्ट्री अगरि ॾिसे वेस्टर्न जी या एशियन जी, त हिकु कैरेक्टर हो असांजो वॾो बहितरीन कैरेक्टर आहे एमिलीन जो. एमिलीन उन दौर में स्ट्रगल कई. 18 जे दौर जी का औरत हुई जेका छा लाइ उथी, औरतुनि लाइ. त उहो वोट, उन्हनि खे हक़ न हो वोट ॾियण जो, त उहो उथी उन लाइ. ऐं तव्हां यकीन कयो 19 या 20th सेंचुरी में इन दी एंड उन जॾहिं डेथ थी, तॾहिं औरत खे इन क़ाबिल हुन बणायो त उहो वोट ॾियण जे लाइक़ थी. पोइ गवर्नमेंट अनाउंस कयो, जंहिंजो स्टेचू हाणे तव्हां पार्लियामेंट उन लंडन में अथव, जेको मूंखे नालो यादि नथो अचे, उनमें उनजो स्टेचू बि लॻल आहे पार्लियामेंट जे भरिसां. त उन औरत एमिलीन इहो कयो. त कैरेक्टर ठाहिण लाइ जीअं हाणे तव्हांजो आहे सबीन महमूद हुई या कंदील बलोच. मूंखे कंदील जो अहिड़ो कैरेक्टर स्ट्रॉन्ग लॻंदो आहे जंहिंजो को हद न आहे. उन खां अलावा फौजा सईद आहे, हिना खान आहे, किरण बेदी आहे, अरुंधति राय असांजा कैरेक्टर आहिनि. या पेन असां वटि बि काफ़ी जेका आहिनि सिंध में बि आहिनि, पर हाणे मां हुनजो नालो त न खणणु चाहींदमि, पर उहे कंहिं टाइम ते हुआ, पर हाणे मूंखे नथो लॻे उहे कैरेक्टर आहिनि. छो जो हाणे उहे मूंखे लॻे थो त उन्हनि काफ़ी 10-15 साल असां में जेके तंज़ीमूं आहिनि औरतुनि जो, ॾिसो असांजी जेके औरतुनि तंज़ीम आहिनि उन्हनि जो उनमें कॉम्प्लेक्स आहे. मूंखे लॻंदो आहे हाणे मां लाहौर मां सिखियमि कंहिंखां, सलीमा हाशमी वारनि खां. उन्हनि एॾा ॿार ट्रेंड कया आहिनि, पंहिंजा यंग जनरेशन एॾी ट्रेंड कई आहे. ऐं मां जॾहिं वापसि हिते थी ॾिसां त हिते बि हिकु औरत, अच्छा यंग छोकिरी उथी आहे, उनखे सपोर्ट न आहे करणी. सपोर्ट कंदासीं या अॻियां वधी वेंदी, अॻियां वधी वेंदी त असांजो दुकान बंदि थी वेंदो. हालांकि उनखे इहो सोचणु खपे त यार तव्हां हुनजा उस्ताद थींदो, हू 10 माण्हुनि में सुभाणे फ़ख्रु कंदी त यार ही मुंहिंजो उस्ताद हो, हिन मूंखे सेखारियो. त उस्तादनि जी त अखियुनि में इज़त हूंदी आहे. तव्हां इहो कहिड़ो दिमाग़ में ॻाल्हि रखी वेठा हो त भई तव्हां दुकान औरतुनि जो खोले वेठा हो, उनजे हक़ लाइ कमु था कयो, पर 4 छोकिरियूं अगरि उथनि थियूं त तव्हां उन किथे बीठा ई न आहियो हुते. फरज़ाना जो केस थियो, उन वटि का औरत न हुई, अॼु ताईं हुनखे शिकायत आहे. हाणे कल्ह वेचारी हर वक़्तु चवंदी आहे यार मूं वटि केरु बि न आयो. हाणे उमेर रुबाब सां कल्ह मां मिली आहियां, उहा चए पई यार अदी मूं वटि केरु बि न आयो. का औरत हेॾियूं तंज़ीमूं आहिनि किथे? इहे दुकान तो खोले वेठियूं पर आहिनि किथे? उन खां अलावा तव्हांजो इहो मिसिंग पर्सन जो मामलो, ससी लोहार वारनि जो, इनजो उन में बि का औरत न हुई. हाणे सभु जॾहिं सिचुएशन सॼो कंप्लीट थो थिए न, आख़िर में तस्वीर कढाइण लाइ तव्हां अची था वञो. बाक़ी जेकी स्ट्रगल तव्हांखे उनमें बि तव्हां अचो न यार. त हिन जा जेका कॉम्प्लेक्स आहिनि, पहिरीं असांजे सीनियर जे अंदरि इहो कॉम्प्लेक्स ख़तमु थियणु खपे त यार हिकु माण्हू जेको यंग निकितो आहे, तव्हां हुनजी सपोर्ट कंदो त तव्हांजो नेम फेम जो हिते वॾो चक्कर आहे. तव्हां मुंहिंजो नालो खणी वेंदी. इहो न ॾिसंदो त हू तव्हां हुनजी सपोर्ट कंदो, हू तव्हांजे पोयां पोयां हलंदी, तव्हांजी इज़त कंदी, तव्हांखे एज़ अ उस्ताद ॾिसंदी पंहिंजो. पर हिते इहो चक्कर ई न आहे. हाणे एमिलीन जी जेकी मां ॻाल्हि थी कयां, या सबीन वारा आहिनि, उन्हनि छा कयो? अरुंधति राय वारा छा था कनि? इन्हनि जो दुनिया में कैरेक्टर आहे. छो जो हू पाण सां गॾु यंग यूथ खे अॻियां था वधाईंदा हलनि, पाण सां खणंदा था अचनि. छो जो
उहे उनजो बाद में उन्हनि खे ई पंहिंजी अॻियां इहा खणी वञणी आहे न हिकु जेका कंटिन्यूटी या हू पाण बसि माना पोयां हिन महिल हाणे 10 सालनि खां हिन महिल हैदराबाद में तव्हां यकीन कयो का बि छोकिरी तंज़ीमूं त 10 सालनि खां खुली पयूं त पर तव्हां हुनखे ॿुधायो त यार 5 छोकिरियुनि जा मूंखे नाला ॿुधायो जेकियूं तव्हां कढियूं आहिनि तव्हां 5 बि छोकिरियूं कढी न सघिया हिन ताईं पूरी सोसाइटी में ईअं कीअं थो थी सघे तव्हां पैसा खाओ था हुनजे लाइ उन्हनि सां तव्हां उनजे एक्टिविज़म ते तव्हां जेको आहे धंधो खोले वेठा हो दुकान खोले वेठा हो पर तव्हां उनजो जेकी छोकिरियूं उथनि थियूं उनजो तव्हां उनजी हेल्प न कंदो हाणे फरज़ाना ऐं उमेर बाब जो केस केॾो वॾो आहे को आम केस न आहे उन्हनि वॾी स्ट्रगल कई फरज़ाना मां चवंदी आहियां फरज़ाना जो कैरेक्टर सल्यूट उनखे मां सलाम कयां छोकिरी खे उनजे पेरेंट्स खे जंहिं इज़त जे मामले खे खणी करे जेको इहो टेबू वॾो लफ़्ज़ आहे पर उहा छोकिरी उथी ऐं उनजे पेरेंट्स साथ ॾिनो पर का बि मां तंज़ीम औरतुनि जी तंज़ीम उते न ॾिठी उन कहिड़ो ॾोह कयो आहे मतिलबु असां कहिड़ो ॾोह कयो आहे कहिड़ियूं त असां भला तव्हां औरतूं गुलाम आहियूं मूंखे ख़बर न आहे त सिंध जे अंदरि औरतुनि जूं कहिड़ियूं तंज़ीमूं आहिनि त इहे कहिड़ियूं औरतुनि जी तंज़ीमूं आहिनि जिन जी तव्हां ॻाल्हि कयो था अवा तव्हां झगड़ा मतिलबु न झगड़ो ॾिसो इहो ॾिसो मुड़ुसु सिंधीअ में चवंदा आहिनि त मुड़ुसु असांखे हिते खॾो न सर्वाइव गॾे करणो न गॾे न न सर्वाइव जी ॻाल्हि ई न ॾिसो ॾिसो हिकिड़ी शइ हमेशह यादि रखिजो जॾहिं तव्हां कंहिं बि नई मूवमेंट जो या का बि नयो आइडियो पेश कंदा आहियो मुखालफ़त थींदी ठीकु आहे न छो जो हे बीठल ढंढ आहे बीठल ढंढ में अगरि नंढो पथर उछलाईंदो न त तिलमिलाल उथंदो परेशानी थींदी पुत किरंदा ड्रहंदा जेके पीर आहिनि मीर आहिनि मुर्शिद आहिनि उहे ड्रहंदा त वी शुडंट बी अफ्रेड ऑफ ठीकु आहे न अगरि जेका हक़ जी ॻाल्हि आहे वी शुड से अगरि हक़ न आहे देन वी हैव टू हाइड अगरि असांखे विढ़ण जी सघ न आहे then that's totally fine with us त असां पोइते थी वञूं पर if we are a resistance force we have to fight मां छो त इहो सेशन मुंहिंजे बारे में न आहे पर आई ब्रेक लॉट्स ऑफ tabus जेके अॼु खां पहिरीं ताबूज़ हुआ उन्हनि खे मां त पंहिंजे वक़्त खां पहिरीं मेच्योर थियण खां पहिरीं भॼी चुको आहियां त पर मां इहो थो चवां त आई शुड नो त कहिड़ियूं अहिड़ियूं तंज़ीमूं आहिनि मायुनि जूं जेके मायुनि जे हक़नि लाइ कमु कनि थियूं पर मायुनि सां गॾु नथियूं बीहनि छोकिरियुनि सां गॾु नथियूं बीहनि छोकिरियुनि खे अॻिते नथियूं वठी अचनि हू आर दोस गाइस वी शुड नो दैट यार यार ॾिसो सॼी दुनिया खे ख़बर आहे त कंहिंजो मां नालो थी खणा ऐं उहा को बि उन ॻाल्हि खां लिकियलु न आहे त मां कंहिंजो नालो थी खणा मूंखे त ख़बर न आहे न छो त आई एम नॉट इन द सिंध ठीकु आहे न मूंखे ख़बर न आहे त कहिड़ी तंज़ीमूं आहिनि सिंध में जेके मायुनि लाइ कमु कनि थियूं पर मायुनि सां गॾु नथियूं बीहनि कहिड़ियूं तंज़ीमूं दे आर रजिस्टर्ड यार एनजीओस या चंद मायूं हम्म आहिनि ओहो तव्हांजो इहो छा नालो अथसि WAF वुमन एक्शन फोरम लाइक आई एम सॉरी पर आई एम सीरियसली आई एम रियली सॉरी पर इहो वुमन एक्शन फोरम हिकु वॾो जेको आहे तव्हां ॾिसो था मूंखे लॻंदो आहे त उनजो वॾो ह्यूज इम्पैक्ट आहे असांजी सोसाइटी में ऐं माण्हू उनखे पंहिंजे कम जे करे त माण्हू उन्हनि खे पंहिंजे कम जे करे उन्हनि जी रिस्पेक्ट आहे उनखे सुञाणनि था पर मां उन्हनि जो को कमु नथी ॾिसां मूंखे सोसाइटी में उन्हनि जो को बि फ़िलहाल हिन टाइम ते को बि उन्हनि जो किरदारु नथो नज़र अचे मुमकिन आहे मां ग़लति हुजां मुमकिन आहे थी सघे थो मां इंसान आहियां ग़लति मूंखे फैमिली पर मां उन्हनि जो को कमु नथी ॾिसां सिर्फ़ु जेको आहे शोबाज़ी जे सॉरी न पर थी सघे थो उन्हनि जो लाइन ऑफ एक्शन डिफरेंट हुजे तव्हां खां मे बी हो लिटरली जेको लिटरेचर ते अदब ते शायदि उन तरफ़ उन्हनि जो लाड़ो हुजे आई डोंट नो न तव्हां पाण खे वुमन एक्टिविस्ट था चओ त छा उनजो किरदारु सिर्फ़ु इहो हुजे त भई तव्हां उनखे बीइंग अ वुमन मूंखे लॻंदो आहे हाणे मां कुझु ॾींहंनि खां कल्ह कुझु माण्हू मूंखे कॉन्टेक्ट था कनि जुनेरा जे लाइ तव्हां यकीन कयो मूंखे जॾहिं खां उहा ॻाल्हि ख़बर पई आहे मूंखे निंड न आहे ईंदी मूंखे तकलीफ़ आहे अंदरि मूंखे इलाही तकलीफ़ आहे त यार उहा मासूम छोकिरी कहिड़ो मां सिर्फ़ु इहो सोचींदी आहियां त उनखे कहिड़ी तरीक़े सां उनजो रेप कयो हूंदो उनखे केतिरी तकलीफ़ थी हूंदी मूंखे सिर्फ़ु माण्हू ॾिसनि था मूंखे तकलीफ़ थी थिए उन उहो फील कई आहे को माण्हू इंसान जानवर हूंदो न कंहिं जानवर खे तकलीफ़ थींदी आहे यकीन कयो मूंखे तकलीफ़ थींदी आहे त हू मासूम छोकिरी असांजो फर्ज़ आहे त असां उन्हनि सां बीहूं उन्हनि सां ॿुधायूं त भाई न असां पंहिंजी औरतुनि सां गॾु आहियूं हाणे जेकी आहे उहा तव्हांजी मीशा शफ़ी यार आहिनि सानिया से उन्हनि जो कहिड़ो कमु आहे उन्हनि जो को बि पंहिंजा इलीट क्लास जा माण्हू आहिनि उन्हनि खे करोड़ रुपया आहिनि हू सुकून में रही सघनि था हू छो था कनि त भले तव्हां ॿियो कुझु न यार तव्हां फिर एज़ अ ह्यूमन बीइंग त तव्हां हाणे तव्हांजो इहा उमेर बाब आहे या तव्हांजी हीअ छोकिरी जेकी थी वई ससी लोहार वारा हुआ
तव्हांखे ख़बर आहे जॾहिं मां लाहौर मां वापसि आयमि मां टीवी ते हर वक़्तु ॾिठो पिए ससी वेठी रोए उन जा कपिड़ा पाड़नि उन जा हीअं थियो उन सां मुझे को इंटेंशन न हो मिसिंग पर्सन जो मां को अहिड़े क़िस्म जी मतिलबु मां पंहिंजो कमु कंदी आहियां पंहिंजे उन कम ते फोकस कंदी आहियां त मां चाहींदी आहियां माण्हू मूंखे ईअं सुञाणनि पर मां जंहिं वक़्तु इहो ॾिठो त यार हिकु छोकिरियूं 3-4 रस्तनि ते रुलनि वेठियूं जॾहिं पोइ मां हुननि जे बारे में पढ़ो सॼो ॾींहुं टीवी ते रोज़ ॾाढो छा थियो आहे पोइ हुन चइबो आहे हिन ससी वां सां हीअ थियो आहे किन भाउ खणी विया आहिनि किन चाचो खणी विया आहिनि किन माण्हू ऐं त इन करे उन्हनि सां वरी हक़ लाइ जॾहिं हू प्रेस क्लब ते बीठियूं त उन सां माण्हू विढ़नि था पुलिस वारा विढ़नि था त इहो माण्हू ॿुधी करे हुनखे डिप्रेशन मूंखे थी वियो त यार छो पोइ मां अदा सुहेल जेको आहे अदा सुहेल भुट्टो आहे उन सां कॉन्टेक्ट कयो हमज़ा उन्हनि सां कॉन्टेक्ट कयो फराज़ान सां अरसलान आहे मेहरान वारा उन्हनि सां कॉन्टेक्ट कयो त मां हिनखे सुञाणींदी न हुआ मां सिर्फ़ु उन्हनि सां कॉन्टेक्ट कयो त ख़ुदा जे वास्ते प्लीज़ मूंसां स्ट्राइक ते वियो असां दुनिया भर में आवाज़ उथारियो वेंदो आहे हिते सिंध छा मरी वई आहे माण्हू मरी विया आहिनि हिते एॾियूं पार्टीज़ उथनि छो थियूं कहिड़ी उन्हनि खे तकलीफ़ आहे जो उथनि न थियूं त जेको आहे पोइ मां जेको आहे इन लाइ स्ट्राइक कई असां वेठासीं मुंहिंजो को इंटेंशन न हो मार्केटिंग करण जो मुंहिंजो को इंटेंशन मथां केरु ईअं सम्झे त यार हिन छोकिरीअ खे ड्रामेबाज़ी करण जो शौक़ु आहे हिनखे फेमस थियणो आहे न मां सिर्फ़ु ससी खे तकलीफ़ में ॾिठो उनजा कपिड़ा फाड़ंदे ॾिठा उनखे ज़लील थींदे रस्तनि ते ॾिठो पंहिंजे भेणुनि खे मुंहिंजे तिरियूं न उनजो कमु आहे पढ़ाई कनि पंहिंजो उन्हनि जो कमु आहे हू घर में वेही सुकून सां टाइम गुज़ारनि पर हू रोड रस्तनि ते 2 सालनि खां रुलंदियूं थियूं वठनि ऐं कंहिंजो को फ़र्क़ु ई नथो पए छो जो तव्हांखे सभु कुझु मिले थो तव्हां घर में सुकून में आहियो त ॿिए बि सुकून में ईअं न आहे पोइ छाजा इहे ड्रामा त असां औरतुनि जा हक़ूक़ लाइ विढ़ंदासीं पोइ छाजा ड्रामा त असां इंसान जी तकलीफ़ ते उथंदासीं पोइ त इहे ड्रामेबाज़ी थी तव्हां पंहिंजे मौजूदगीअ में तव्हां 10 माण्हुनि खे तव्हां यार मां ॾिसो मां 40-50 सालनि जी थींदमि न मां चाहींदमि त यार मुंहिंजी जेकी लेगेसी आहे उहे ॿिए छोकिरियूं अॻियां अचनि मां उन्हनि खे ट्रेन कंदी रहां या हिनमहिल मां चाहियां थी मुंहिंजी दिलि जी ख़्वाहिश आहे त फरज़ाना आहे यकीन कयो मां हुन सां हर रोज़ कॉन्टेक्ट में हूंदी आहियां छो जो उहे इलाही ख़तरनाक सिचुएशन में आहे उहा इलाही तव्हांखे ख़बर तकलीफ़ूं ॾिठियूं आहिनि असुल मुसीबत इहो आहे त असां जी तंज़ीमुनि जा माण्हू या असां सिंधी माण्हू अञा ताईं हिकिड़े खोल में बंदि आहियूं माना सॉरी टू से मां नेशनलिस्ट आहियां इन करे मां पंहिंजे क़ौम जी ख़ामियुनि ते घणो ॻाल्हाईंदो कोन आहियां आई नो उन लिकी करे उन्हनि ते कमु ज़रूरु कंदो आहियां त उहे सही थियनि पर हिकिड़ी ख़ामी जेका वॾे में वॾी आहे असां माण्हुनि सां उहा आहे त असांजी मेजॉरिटी जेका असांजी क़ौम आहे उहा लोअर मिडिल क्लास ऐं अपर मिडिल क्लास में विराए ॿी गुरबत आहे थोड़ा माण्हू आहिनि जेके तमामु वॾा पैसे वारा आहिनि में बि 10% या 12% बाक़ी ॿी सभु या त गुरबत जी लकीर जी तरफ़ था अचूं या मिडिल क्लास में था अचूं त असांजी सोच इहा आहे त असां ॿिए जे शोल्डर ते पंहिंजो पेर रखी करे मथे वधूं लीडरशिप जी बि इहा ॻाल्हि आहे सॼी दुनिया में लीडर छा कंदा आहिनि लीडर जी तव्हांखे ख़बर आहे त प्राइम रिस्पॉन्सिबिलिटी छा आहे माण्हुनि खे ख़बर ई कान्हे का त लीडर जी प्राइम रिस्पॉन्सिबिलिटी हूंदी छा आहे अगरि लीडरशिप जो को बि कोर्स खणो न तव्हां को बि किताब खणो पढ़ो त लीडरशिप जी प्राइम जेका रिस्पॉन्सिबिलिटी आहे टू क्रिएट मोर लीडर्स टू प्रोड्यूस मोर लीडर्स लीडर जी रिस्पॉन्सिबिलिटी न आहे त हे कमु करे हो कमु लीडर जी कमु इहो आहे त दे प्रोड्यूस मोर लीडर्स माना उहो ॿियनि माण्हुनि खे अॻिते वठी ईंदो उहो ॿियनि माण्हुनि खे पंहिंजी लेवल ते खणी ईंदो त जीअं उहो दुनिया में उन फ़लसफ़े खे उन प्रचार खे उन ॻाल्हियुनि खे वधाए दुनिया खे अमन जेको बि हुनजो मिशन आहे उनखे नवाज़ चवंदी त बस इन ते मुंहिंजो मोहर लॻल हुजे इन ते मुंहिंजो ठपो लॻल हुजे इन ते का ॿी माईअ जो नालो न अचे तव्हांजी सॼी ज़बान जेका आहे स्टार्ट खां वठी हिन वक़्त ताईं में लफ़्ज़ असां ॿियो तव्हां था चओ असां असांजा मां अची वेंदो आहे न त मां उहो लीडर न हूंदो आहे अगरि तव्हां मुंहिंजा स्टेटस ॾिसंदो न त उते लिखियलु हूंदो आहे हमेशह असां हे कमु कयो पर तॾहिं मां लिखंदो आहियां असां ईअं न थिए त माण्हू चवनि त अॼु अगरि गॾु न आहिनि सुभाणे गॾु थींदा त असां में मुसीबत इहा आहे असां लीडर पैदा करण ई नथा चाहियूं उहो चाहे मर्द हुजे चाहे माई मायुनि खे वरी मुसीबत इहा आहे त मिलियो आहे
त उहो चवनि त सभु माण्हू नेल पॉलिश जी लीडर बि आहिनि पर चवनि था उन नेल पॉलिश जी बि तारीफ़ थिए, उनजी लिपस्टिक जी बि तारीफ़ थिए, हुननि जेको पर्स खयो आहे उनजी बि तारीफ़ थिए। लीडर आर talking about these things. We are thinking things. इन्हनि खां बियॉन्ड वञणु घुरिजे। पर असांजूं मायूं लीडर त सदा आहिनि थियूं पर अञा ताईं ज़हनी सख्त हिते ई बीठल आहे, उहो हिकिड़ी ऑर्डिनरी माण्हू इहो जी औरत जो मसलो न आहे, इहो औरत जी उनजो मसलो न आहे। असां पंहिंजी सोसाइटी खे जेके मेल डोमिनेंट जंहिंखे सोसाइटी छो चयो वेंदो आहे, असांजे मर्द जेका आहे न जेके पाण खे सो कॉल्ड मर्द सॾाइनि था, उन्हनि जा इहे कॉम्प्लेक्स आहिनि। उन्हनि पंहिंजे मायुनि खे क़ैद करे रखियो आहे। हाणे तव्हां पाण सोचो, मां ॿाहिरि थी घुमां, मां सोशल एक्टिविज़म जो कमु थी कयां, सही आहे। मूंसां केतिरा माण्हू हूंदा आहिनि जेके ॻाल्हियूं त वॾियूं कंदा आहिनि, असां हेॾा हीअं असां सिंध आज़ाद फलाण कंदासीं तीरा कंदासीं, पर केतिरा माण्हू पंहिंजे घर जूं औरतूं वठी ईंदा आहिनि गॾु पाण सां। मां नथी ॾिसां, मां पंहिंजे आसपास को माण्हू न ॾिसंदी आहियां। अकेला अची टंग जी अची बीह रहंदा आहिनि अॻियां मूंसां। छो तव्हांजी औरतूं घर में मरी वियूं आहिनि छा? तव्हांजे घर में औरतूं ई न आहिनि? इहे त न आहे न। पर तव्हां जॾहिं इहे पाण ई शयूं न सम्झंदो त भाउ असांखे सिंध आज़ाद करण लाइ पंहिंजे तॾहिं तव्हां इहो सुवाल हुन लीडरनि खां पुछो आहे त बाबा तूं हिकिड़े तरफ़ क़ौम परस्ती जी ॻाल्हियूं थो करीं, ॿिए तरफ़ तूं पंहिंजी माईअ खे रुॻो हथु पचाइण ते लॻायो आहे, तूं हुनखे छो थो वठी अची? सभु छॾियो मूंसां स्ट्राइक में, माना मुंहिंजे स्ट्रगल में मूंसां ई वेही कुझु माण्हू ॻाल्हियूं था कनि त अबा तूं जेको आहे मुंहिंजो बाबा चयो पिए त वठी हलूं असां हिनखे पंहिंजी अम्मा खे, पर मां चयोमांसि चरियो मां छा उते असां स्ट्राइक में वठी हलंदासीं। त मां हुनजी शक्ल पे ॾिठी त मां हिते केरु आहियां, मां माना वांदी आहियां, मां छा आहियां? अलाह जो शुक्र आहे मुंहिंजे पीउ खे पैसा आहिनि, मुंहिंजो घर असां सुठी ज़िंदगी गुज़ारियूं वेठा। मां बेवकूफ़ आहियां जो मां हिते तव्हां सां रुलां वेठी। मां चरी आहियां जो पंहिंजो कमकार छॾे हिते रुलंदी वेठी त माण्हुनि जी मदद करण लाइ। तव्हां मूंखे छा था सम्झो? तव्हां मूंखे कहिड़ी नज़र सां था ॾिसो? तव्हांजो लफ़्ज़ पंहिंजे पाण जे लफ़्ज़नि ते त कंट्रोल कयो। तव्हां जेको ॻाल्हायो था छा था ॻाल्हायो? के माण्हू तव्हांजे भरिसां जेको हिकु छोकिरी स्ट्रगल थी करे उनखे केॾी तकलीफ़ थींदी इन ॻाल्हि ॿुधंदे। त हुननि जो इहो को हुननि जो ख़बर अथव दिमाग़ हुनजो हितड़ो आहे। हुननि जो दिमाग़ बॉर्डर वे में सोचे ई नथो त यार तव्हां पंहिंजे घर जूं त पहिरियों मायूं कढो न, जो तव्हां दुनिया खे आज़ाद करण लाइ निकिता हो। पंहिंजे घर खे त पहिरीं आज़ाद कयो, पंहिंजे सोच खे त पहिरीं आज़ाद कयो, पंहिंजो दिमाग़ त खोलियो पहिरीं। त छोकिरी सिर्फ़ु मानी पचाइण शादियूं करण लाइ न आहे पैदा थी, उनजो दिमाग़ अञा ॿियो बि थी सघे थो। मूंखे लॻंदो आहे मां लीड करे सघां थी। छो थी लीड करे सघां? मूंखे अलाह साईं उहा एबिलिटी ॾिनी आहे। मुंहिंजे में अंदरि हिकु उहा मूंखे सम्झ में ईंदी आहे त यार मां 10 माण्हुनि खे चेंज करे सघां थी। ऐं मां हज़ारे सिंध जे छोकिरनि खां वधीक मूं में एबिलिटीज़ आहिनि जंहिंखे न सिर्फ़ु पंहिंजो कमु थो अचे, न सिर्फ़ु मूं में जेको आहे मां तकलीफ़ूं ॾिसी मां ॿाहिरि थी निकिरां, पंहिंजे कंफर्ट ज़ोन मां ॿाहिरि थी निकिरां, पर मां उन खां अलावा पंहिंजे माण्हुनि लाइ सोचां थी त यार उहे बि अॻियां वधनि। त मूं में क्वालिटीज़ आहिनि। जॾहिं मां हिकु छोकिरी थी मूं में इहे सॼियूं क्वालिटीज़ आहिनि। जॾहिं हिकु छोकिरी थी मूं में इहे क्वालिटीज़ आहिनि त मां छो इहो वधंदी आहियां? ख़बर अथव, भले मां चवंदी आहियां यार मूंखे ताना ॾियनि, मूंखे माण्हू गारियूं ॾियनि, इवन मुंहिंजे ईअं न आहे त मुंहिंजे घर वारा सॼो ॾींहुं मुंहिंजे छा चवंदा आहिनि पूजा कंदा हूंदा त यार वाह जो कमु थी करी, वाह जो कमु थी करी। ईअं न आहे। घर में मूंखे यकीन कयो मुंहिंजो भाउ मुंहिंजे पीउ वारा मूंखे गारियूं ॾींदा आहिनि, मुंहिंजे घर वारा मूंखे दड़का ॾींदा आहिनि, तूं पंहिंजो टाइम थी ज़ाया करी, तूं फलाणो थी करी, तूं टीरो थी करी। पोइ बि मां चवंदी आहियां यार चलो ठीकु आहे, अॼु मूंखे ही दड़का था ॾियनि, सुभाणे मुमकिन आहे थी सघे इहे साॻा माण्हू मूं ते प्राउड फील कनि। पर तव्हां सोचो मूंखे केतिरी सिचुएशन मां गुज़रंदी हूंदमि, मां घर मां इहो गिल्ट खणी निकिरां ॿाहिरि, वरी ॿाहिरि वञा त मां सेक्चुअली हरास कनि ऐं पोइ वरी हुननि खां इहो एक्सपेक्ट बि कनि त वरी ॻाल्हियूं बि कनि त भाई हीअ छोकिरी जींस थी पाए, हीअ सिंधी कोन्हे, हीअ छोकिरी हीअं त हीअ छोकिरी शरीफ़ कोन्हे, हीअ छोकिरी खिले थी त हिन छोकिरी जा ही मसइलो आहे। यार तव्हां पहिरीं इहो त ॾिसो हिकु छोकिरी जेको कमु थी करे उहो कहिड़ी सिचुएशन मां थी करे। तव्हां पंहिंजी सोसाइटी जो सम्झो था न यार त कहिड़ी ज़मानो आहे, कहिड़ा माण्हू आहिनि। पोइ त तव्हां थोरो त अकुल सम्झ कयो। उन मां छोकिरीअ खे तव्हां डिस्करेज करण खां बजाए थोरो हुनखे एप्रिशिएट कयो त ताकि हूअ दुनिया लाइ बहितर कमु करे सघे। भला ईअं हुनखे एॾो कंफर्ट असांजो ज़ोन ॾियो। समाज हींअर दुनिया मरीख़ ते आबादियूं अॾणु वञे थी पई, आर्टिफिशियल इंटेलिजेंस जी ॻाल्हि थिए थी पई त अहिड़ी शइ ईंदी त रोबोट उहो पाण थिंक कंदा, पाण कमु कंदा, ऐं दुनिया अलाए किथे जो किथे वञी पहुती आहे। तव्हांखे ईअं तव्हां छा था सम्झो असां अञा ताईं ईअं छो पहुती आहियूं? हर माण्हूअ जे घर में हिकिड़ी न्याणी वेठी आहे, हर माण्हूअ जे घर में माउ आहे, भेण आहे। सिंधी समाज जी ॻाल्हि थो कयां मां, ॿिए समाज जी ॻाल्हि ई कोन थो कयां। पोइ उते अञा ताईं असां एतिरो पोइते छो आहियूं?
जो अञा ताईं असां औरत खे रुॻो इज़त इन में था सम्झूं त औरत घर जी चार दीवारी जे अंदरि आहे त इज़तदार आहे, जे घर जी चार दीवारी खां ॿाहिरि निकिती त उहा बेग़ैरत आहे, उहा रंडी आहे। त रंडी जेका जेको टर्मिनोलॉजी आहे असां इस्तेमालु कंदा आहियूं हर उन औरत लाइ जेका घर जी चार दीवारी खां ॿाहिरि थी निकिरे। घणनि माण्हुनि खे अॼु जो सेशन शायदि अनप्लेज़ेंट लॻे ऐं उहो लॻे त अॻियां सिंधु नवाज़ वेठी आहे ऐं हिकु छोकिरीअ जे साम्हूं मां अहिड़ा लफ़्ज़ छो थो कढां त बिकॉज़ आई डोंट कंसीडर सिंधु एज़ अ गर्ल, आई कंसीडर सिंधु एज़ अ पर्सन। मां हिकिड़े माण्हूअ खां ॻाल्हाए सघां थो कि सिंधीअ में ॻाल्हाए सघां थो। ऐं इहे लफ़्ज़ ॾिसो, इहा टर्मिनोलॉजी यूज़ थिए थी त इहे जॾहिं मां तव्हां सोचो चवण जो इहा मतिलबु इहो आहे त मां सिंधूअ खे हिकु छोकिरी कोन थो सम्झां। त तव्हां बि जॾहिं बि कंहिं माण्हूअ खे ॾिसो त उनखे माण्हू सम्झो, न की उनखे जिन्स में ॾिसो त उहो इहे जिन्स आहे, उहो माण्हू आहे त माण्हू सां तव्हां का बि ॻाल्हि करे सघो था। इन करे मां सिंधु त ऐं ॾिसो न, मां चवंदी आहियां ॾिसो ॻाल्हियूं डिस्कस करणु खपनि दादा, छो हा करणु तव्हां खपनि इन हाणे लाइ। हाणे तव्हां मूंखे ॿुधायो त असां छो था रंडी सम्झूं हर उन माण्हूअ खे जेको घर जी चार दीवारी खां ॿाहिरि थो निकिरे, अञा छो अञा माना दुनिया छो था वञी सम्झूं? अलाए ॾिसो, असां इन करे था सम्झूं, चवंदा आहिनि न वॾेरो हूंदो आहे न, हू ॻोठ मां न निकिरणु चाहींदो आहे, ॻोठ मां शहर वेंदो आहे, हुनखे कॉम्प्लेक्स थींदा आहिनि, छो जो हुते हुनखे का इज़त ई न मिलंदी आहे। जेका हुते वाह वाह मिलंदी अथसि ॻोठ नंढे में, उहा हुनखे शहर में न मिलंदी आहे। हू वीचारो लूस लूस कंदो आहे पर हुनखे केरु इज़त न ॾींदो। त इन करे हू चाहींदो आहे त हुनजे ॻोठ वारा पढ़नि बि न, इन करे हू चाहींदो आहे हुनजे ॻोठ में स्कूल बि न खुलनि, ताकी स्कूल खुलंदा माण्हुनि में शऊर हूंदो। हाणे कंडेरे जा कुझु वॾेरा हूंदा जीअं जेका शाह आहिनि असांजा कुझु वॾा जेका कंडियारूं हलाईंदा आहिनि, उन्हनि खे असां को वधीक रिस्पेक्ट न ॾींदासीं, छो जो असां सम्झूं था त यार असांखे हिन खां वधीक शऊर आहे। असां हुन ॾे वेंदासीं बि न, असां हुन खां दुआ न वठणु वेंदासीं, मिलण न वेंदासीं हुनजे घर ते। ऐं जॾहिं हू ॾिसंदा, इन करे हू स्कूल न आहिनि खोलाईंदा ॻोठनि में। साॻियो ई सिस्टम असांजे मर्दनि में कॉम्प्लेक्स आहे। अगरि औरत घर खां ॿाहिरि निकिरंदी, अगरि हूअ कमकार कंदी, उहा माण्हुनि सां मिली करे कमु कंदी, त हुननि जी इज़त थी वेंदी घटि। हुननि खे उहा पोइ चवंदा आहिनि न, त हाणे मूंखे चवंदा आहिनि त भाउ तूं मर्दनि खे जुती बराबरि सम्झंदी, इहा ग़लति ॻाल्हि, इहा ईअं न आहे। मूंखे लॻंदो आहे मां हिकु सुलझियल जेको माण्हू हूंदो आहे, मां हुनजी वधीक इज़त कंदी आहियां, मां हुनखे वधीक समझदार सम्झंदी आहियां, ईअं न आहे। इहो माण्हुनि खे कॉम्प्लेक्स आहिनि त सुभाणे जवाबु ॾींदी, सुभाणे मूंखे अगरि हिन में शऊर अची वियो, घर खां ॿाहिरि निकिती, मूंखे जवाबु ॾींदी। हाणे हीअ मूंसां बदतमीज़ी कंदी, पोइ मुंहिंजी जेकी वॾेर पाई आहे, इहा जेकी मुंहिंजी हाणे या त जेके मर्दान जी आहे, उहा त ख़तमु थी वेंदी, पोइ मां त कॉम्प्लेक्स में वेंदुमि हली। पोइ इन करे हू न चाहींदो आहे त हुनजी जेकी औरत आहे उहा घर खां ॿाहिरि निकिरे। ऐं जेको घर में हू दाबा थो ॾिए त भाई ही पाणी खणी आ, वञी वञी ही करे आ, वञी वञी फलाणो करे आ, वञी वञी टीरो करे आ, वेही करे हुकुम हलाईंदा आहिनि। त माना इहो जेको कॉम्प्लेक्स हुनमें न, पोइ इहे सॼा ख़तमु थींदा। पोइ हाणे हाणे मां फॉर इंस्टेंस, मुंहिंजो भाउ मूंखे न चई सघंदो त भाउ वञी पाणी भरिया, मुंहिंजो भाउ मूंखे न चई सघंदो त यार वञी मुंहिंजा कपिड़ा प्रेस कर, मुंहिंजो भाउ मूंखे न चई सघंदो त वञी मूंखे मानी ठाहे ॾे, मुंहिंजो भाउ न चवंदो त भई जेको आहे मां थकिजी पियो आहे मूंखे ज़ोर ॾे, मूंखे हीअं कर, मूंखे हूअं कर, मुंहिंजा कपिड़ा धोइच। त हू औरत खे इन करे आज़ादी न ॾियणु चाहींदा आहिनि त भई उहा सुभाणे असांजो को बि कमु न कंदी ऐं असां कॉम्प्लेक्स में मुब्तला थी वेंदासीं त यार असांजी त वॾेर पाई ख़तमु थी वई, हाणे असां छा कयूं? जेका इहा फूशर ऐं ले असां घर में कयूं था, इहा इन करे, इहा त हाणे ॿाहिरि त हुई हुननि जी इज़त हूंदी न आहे, सही आहे, छो जो तव्हांखे माण्हू कम सां सुञाणींदा आहिनि, तव्हांजे अमल सां सुञाणींदा आहिनि, तव्हांजे काटन जे कपिड़नि सां या कार सां न सुञाणींदा आहिनि। अदा कोशिशि त इहा आहे त आवाज़ु न कटिजे, पर हाणे कम्युनिकेशन जो प्रॉब्लम आहे। ऐं जीअं हींअर सिंधूअ जी जेको आहे पंहिंजो नेट लॻे थो त हुनजो बंदि थी वियो आहे। त जे अगरि कम्युनिकेशन वरी थिए थी त वी गोना स्टार्ट द अगेन सेशन। जे न एतिरो त असां बराबरीअ जी ॻाल्हि त कयूं था औरत जे, पर उनखे असां उहे उनजा जाइज़ हक़ कोन था ॾियूं, उन असां औरत खे नथा ॾियूं। ऐं इन करे ही असां पोइते आहियूं। असां पाण खे वॾा मुहज़िब त सॾायूं था, पर जॾहिं औरत जी ॻाल्हि अचे थी त असां तमामु पोइते हलिया था वञूं। अलाए कहिड़नि सदियुनि में हलिया था वञूं, सॼी दुनिया अॻिते थी वञे, असां पोइते हलिया था वञूं। त उनजो कारण इहो आहे त असां अञा मर्दानगी ज़हनियत में आहियूं, त असां मर्द आहियूं
मायूं कुझु न आहिनि। मायुनि जो कमु सिर्फ़ु एतिरो आहे त उहो घर में ॿोड़ मानी पचाइनि। मां जॾहिं सेशन्स कंदो आहियां ख़ासि तौर यूनिवर्सिटीज़ जे अंदरि, त उते छोकिरियूं रवा पाए करे ईअं सुकड़िजी वेठियूं हूंदियूं आहिनि साइड में हिकिड़े कोने में। हमेशह मां ईअं ॾिठो आहे त उहो हिकिड़े कोने में लिकी वेठियूं हूंदियूं आहिनि। त मुंहिंजो इहो सुवालु हूंदो आहे उन्हनि खां त तव्हां हिकिड़े कोने में लिकी छो वेठियूं आहियो? तव्हां हिते पढ़णु आया आहियो, तव्हां साइंटिस्ट आहियो, तव्हां डॉक्टर आहियो, तव्हां इंजीनियर थींदो, त तव्हां पढ़णु छो आयूं आहियो? जीअं अगरि तव्हां ईअं सुकड़ी करे साइड में विहणो आहे। सिंधु तव्हांजी वरी कैमरा नथी ठहे पई, मुंहिंजे ख्याल में या त वरी तव्हां रीस्टार्ट कयो पंहिंजे फ़ोन खे, त वरी मां तव्हांखे खणी वठां, छो त तव्हांजी कैमरा ठहे नथी। फ़ोन खे रीस्टार्ट कयो ऐं हिन जेको आहे वीडियो खे क्लिक कयो, त पोइ मां तव्हांखे वठंदुमि। असां वरी सहारो वठंदा आहियूं मज़हब जो। असां चवंदा आहियूं त बाबा औरत खे मज़हब इजाज़त ई कोन थो ॾिए, जेको ग़लति हिकिड़ो जेको कॉन्सेप्ट आहे। नर्सिंग मज़हब इस्लाम में सभिनि खां पुराणी जेको आहे हिकिड़ो प्रोफेशन आहे। जॾहिं बि जंग थींदी हुई त औरतूं मरीज़नि खे मरहम पटी कंदियूं, उन्हनि खे पाणी पुॼाईंदियूं हुयूं, उन्हनि खे जेको आहे उन्हनि जी तीमादारी कंदियूं हुयूं जंग जे अंदरि वेही करे। माना जंग हलंदी रहंदी हुई तॾहिं बि। इट्स अ वेरी नोबल प्रोफेशन नर्सिंग जेको आहे। पर असां छा आहे, मज़हब जी अहिड़ी शिकिल जेको आहे इख़्तियार करे छॾी आहे, जेका असां पंहिंजी मर्ज़ीअ जी शिकिल ॾेखारणु था चाहियूं माण्हुनि खे, त हीअ असांजी मर्ज़ीअ जी शिकिल आहे, इहा तव्हां मञो शिकिल। मज़हब जी उहा शिकिल नथा ॾेखारणु चाहियूं जेका मज़हब इस्लाम चए थो त औरत मर्द सां कुल्हो कुल्हे में मिलाए कमु करे। हाणे कुल्हो कुल्हे में मिलाए अगरि असां लफ़्ज़ जी माना कढंदासीं त योर शोल्डर शुड बी टचिंग टू अदर पर्सन शोल्डर, इहा ई थी न कुल्हो कुल्हे में मिलाइण जी ॻाल्हि। त कुल्हो कुल्हे में मिलाइबो कॾहिं, जॾहिं कुल्हो कुल्हे में लॻंदो त मिलंदो न, तॾहिं त अगरि लफ़्ज़ जी माना कढूं। पर हुन जी माना इहा आहे त वुमेन इज़ इक्वल एज़ अ मैन। ईअं न आहे त अधु दिमाग़ आहे, ॿ गवाही या 5 गवाही या 6 गवाही। इस्लाम डज़न्ट से दैट। असां उनखे पंहिंजे मक़सद लाइ पंहिंजे उन टूल जेको आहे हिकिड़ो इस्तेमालु कयो आहे, त जीअं मर्द जी डोमिनेंसी हमेशह क़ाइमु ऐं दाइमु रहे। छो त असां मर्द आहियूं, असां ताक़तवर आहियूं, असांजे जिस्म जो हिसो अहिड़ी तरह ठहियलु आहे जो असां कंहिंखे बि ठोशो हणी करे किराए सघूं था। इहा मर्द डोमिनेंसी असां जेको आहे न हिकिड़ो क्रिएट कई आहे, ऐं असां नथा चाहियूं त इन डोमेन में केरु अचे। इन डोमेन में अची करे असांजूं फाउंडेशनूं जेको आहे केरु हिलाए, केरु मर्द जे साम्हूं अची बीहे, उहा बि औरत कमज़ोर हिकिड़ी तुल्फणी औरत जंहिंखे थप्पड़ हणी किराए विझूं, त असांखे डपु थो थिए त असांजी सल्तनत केरु खसे न वञे। ऐं असांजी सल्तनत खसजण जे करे असां हर हरबो इस्तेमालु कयूं था, हर तरीक़ो इस्तेमालु कयूं था जीअं औरत खे असां सप्रेस कयूं, औरत खे डिप्रेस कयूं, औरत खे दॿाए रखूं, औरत खे हेठि रखूं, ऐं मर्द जी डोमिनेंसीअ खे असां मथे रखूं। छो जो अगरि औरत ताक़तवर थी वई त असांजी हुकूमत ड्रही वेंदी। असां अंदरि जा कारा मर्द आहियूं, ॿाहिरि शिकिल जा भले उजरा हुजूं, पर अंदरि असांजो अञा बि इहो हर उहो मर्द जेको औरत जी डोमिनेंसी या औरत खे अॻिते वधणु अंदरि जो कारो आहे, शिकिल में भले उहो अछो हुजे। सो मज़हब इज़ अ टूल आहे, वी आर यूज़िंग इट टू सप्रेस द गर्ल्स, दैट्स इट। हाणे हुनखे तव्हां जीअं बि वणेव, जहिड़े नमूने बि वणेव, तव्हां हिनखे इस्तेमालु कयो। डिग्री जारी कयो। That is the truth. We don't want to see our girls to be flourish. We don't want to see them to be successful as we be suppressed. That is the truth. ऐं जेतिरो जल्द असांखे इहा ॻाल्हि सम्झ में ईंदी, ओतिरो जल्द असांजी औरतूं जेको तरक़ी कंदियूं। सो महिरबानी करे औरतुनि खे साहु खणणु ॾियो। उहे बि जीता जागता इंसान आहिनि। उन्हनि खे बि सोचणु ॾियो, सम्झणु ॾियो, अॻिते वधणु ॾियो, पंहिंजी मर्ज़ी करणु ॾियो, त जो हू पंहिंजी मर्ज़ीअ सां जहिड़ी ज़िंदगी गुज़ारणु चाहिनि थियूं, तहिड़ी ज़िंदगी हुननि खे असां ॾियूं। असां पंहिंजी फ्रस्ट्रेशन न कढूं। असांजी अगरि असां में टैलेंट आहे मर्दनि में, त असां कम्पीट करे सघूं था। असांखे ड्रिज छो थिए औरत खां? अगरि औरत खे वधीक असांखां का छोकिरी वधीक टैलेंटेड आहे, भले अॻिते वधे। असांखे अगरि हुनखे बीट करिणो आहे त असां हुनखे टेक्नोलॉजी में बीट कयूं, ॿियनि कमनि में बीट कयूं, न की डंडो खणी बीट कयूं। त असांखे अगरि उन सां मुक़ाबिलो करणो त असां हुन सां ॿिए नमूने मुक़ाबिलो कयूं। बाक़ी हुनखे घर में दॿाए करे
उनखे ॻिचीअ में नोड़ विझी करे ऐं पोइ वरी ॿाहिरि उजरा कपिड़ा पाए करे मुछुनि खे वटि ॾेई करे हलूं ऐं चऊं त सिंध तरक़ी कंदी, सिंध अॻिते वधंदी, सिंधी माण्हू तरक़ी कंदा। त सिंधी माण्हू तेसि ताईं तरक़ी नथा करे सघनि जेसि ताईं असां जूं नियाणियूं तरक़ी नथियूं कनि, जेसि ताईं असांजी औरत तरक़ी नथी करे सघे। अगरि असां चाहियूं था त सिंध तरक़ी करे त असांखे औरत खे तरक़ी ॾियणी पवंदी, असांखे मर्द जी डोमिनेंसी पवंदा। अॼु न सुभाणे असांखे औरत खे जेको आहे न राइट्स ॾियणा पवंदा। पहिरियों इहो ई कमु जेको आहे क्रिश्चननि कयो, औरत खे दॿाए रखियो, छो जो मज़हब हुकूमतुनि सां गॾु हलंदो हो। जॾहिं हुननि मज़हब खे हुकूमतुनि खां ॿाहिरि कढियो, अॼु यूरोप जी औरत एरोनॉटिकल इंजीनियर बि आहे, जहाज़ बि हलाए थी, डॉक्टर बि आहे, इंजीनियर बि आहे, साइंटिस्ट बि आहे, हुकुमरान बि आहे। त असांखे इहो ॾिसणो पवंदो, सम्झणो पवंदो त कंहिंखे किथे रखिणो आहे, कंहिंखे किथे रखिणो आहे। जेसि ताईं असां इम्पार्शल थी करे न सोचींदासीं तेसि ताईं इहे मसइला हलंदा रहंदा। सिंध खे जीआरणो आहे, सिंधियुनि खे जीआरणो आहे त असांखे सिंध जी औरत खे बि उहो ई मक़ामु ॾियणो आहे। अॼु न ॾींदासीं त सुभाणे औरत ख़ुदि ब ख़ुदि वठी वेंदी। जेको औरत ख़ुदि ब ख़ुदि वठी वई त उहो पंहिंजी सदियुनि जो इंतकाम असांखां अहिड़े नमूने वठंदी जो मर्द पोइ किथे मुंहुं ॾेखारण जे क़ाबिल न बचंदा। उन खां पहिरीं जो औरत ज़बरदस्ती अचे ऐं इंतकाम वठे, बहितर इहो आहे त उन जा जेके राइट्स आहिनि उहे उनखे ॾिजनि त बहितर आहे। इमरान नौशाद, मैं आपके लिए इसको समराइज़ कर देता हूँ उर्दू में। आज का हमारा सेशन ये था कि हम मर्द औरत को उसके जायज़ हुकूक दें, औरत को वो मकाम दें जो औरत डिज़र्व करती है, जो उसका हक है, उसके हक को हम ना दबाएं। और औरत से डरे नहीं कि औरत कोई ऐसी चीज़ है जिसके हाथ लगाने से हम गुनहगार हो जाएंगे या वो कालक हमारे मुंह पे आ जाएगी। हम अपनी माँ को, अपनी बहन को, अपनी बेटी को, अपनी बीवी को, अपने रिश्तेदारों को एतमाद में लें, उन पे एतमाद करें, उनकी सोचों पर, उनके ख़यालात पर कोशिश करें कि उनको आज़ादी दें कि वो आज़ादी से अपनी चीज़ें खुद कर सकें। हम ना ठूसें अपनी तरफ से कि तुमने ये करना है, तुमने वो करना है, तुमने ये कपड़े पहनने, तुमने वो कपड़े पहनने, तुमने इस तरह करना है। हम उनको खुद आज़ादी दें कि दे चूज़ व्हाट दे लाइक टू बी। वी आर नॉट हियर टू डिक्टेट देम, वी आर नॉट हियर टू डिक्टेट देम। तो दैट इज़ उसको पूरी बात को समराइज़ करने का मकसद यही है। तो मेरे ख्याल में आपको अब उर्दू में ये बॉटम लाइन जो है इसकी समझ में आ गई होगी। मैं सिंधु को एक दफ़ा फिर कोशिश कर कि बाकी रेस्ट ऑफ द डिस्कशन in English or in Urdu so other people can listen it. So if I can get the Sindhu go through with it. त अधी सिंधु वरी मां तव्हांखे मोकिलियो आहे ऐं असां अधी अदा ते बि ज़रूरु ॻाल्हाईंदासीं। अगरि तव्हां सां कॉन्टेक्ट थिए थो त इहो अधी अदा कहिड़े क़िस्म जो इहो रिलेशनशिप आहे एंड वाई वी नीड अधी इन अदा। आहे कोन मां हुनखे छो चवां अधी, आई कॉल देम अधी या अदा। असांखे ड्रिज थो लॻे उनखे उनजे नाले सां सॾण में, छो असां उनखे उनजे नाले सां न सॾियूं। कॉन्टेक्ट नथो थी सघे, वो गना लीव इट टुडे सेशन हियर। वरी असां ॿीहर नेक्स्ट वीक कोशिशि कंदासीं त सिंधूअ सां या कंहिं ॿी छोकिरीअ सां जेका असां मर्दनि जे माशरे खे जंहिं हिलाए छॾियो आहे, असांजूं टंगूं जिन हिलाए छॾियूं आहिनि, उन्हनि खे ज़रूरु उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कजे ऐं ॾिसजे त उन्हनि खे हिन जॻह ताईं पुॼण में केतिरनि डिफ़िकल्टीज़ खे फेस कयो आहे। एंड आई सल्यूट ऑल दोज़ गर्ल्स जंहिं असांजे मर्दनि जे माशरे में हिकिड़ो तिलमिलाल पैदा कयो आहे, असांजी रातिनि जी निंड्रूं जिन हराम करे छॾियूं आहिनि, असांखे पंहिंजी सल्तनत पंहिंजे पेरनि जे हेठां खिसकंदे नज़र थी अचे पई। त उन्हनि सभिनी औरतुनि खे मुंहिंजे तरफ़ां सलाम आहे एंड विश यू बेस्ट ऑफ लक। जिते जिते असां जहिड़नि नाम निहाद मर्दनि जी तव्हांखे ज़रूरत पवंदी तव्हांजे स्ट्रगल में, वी आर विथ यू। ऐं मूं जहिड़ा सभई नाम निहाद मर्द जेके वाक़ई मर्द आहिनि, मर्द जो कमु इहो आहे त औरत खे उनजी आज़ादी ॾियनि,
उहे सभु तव्हां सां गॾु आहिनि ऐं मां चाहींदुमि त उहे सभई तव्हांखे जेको आहे एप्रिशिएट कनि ऐं तव्हां सां गॾु हुजनि आई एम सॉरी लाइट इज़ गॉन केंट ऑनलाइन वाया मोबाइल डेटा काई ॻाल्हि न आहे तव्हांखे ॿीहर असां कंहिं ॾींहुं खणंदासीं जंहिं ॾींहुं लाइट जो मसइलो अच्छा तबसुम ठीकु आहे तव्हांखे थो मोकिलियां हाणे सिंधु थैंक यू सो मच फॉर बीइंग विद अस पर तव्हांजो असुलु कम ते असांजी ॻाल्हि रहिजी वई नेक्स्ट वीक वरी कोशिशि कंदासीं त तव्हां सां असां कॉन्टेक्ट कयूं ऐं तव्हां सां असां पुछूं त तव्हांजो जेको जेको प्रोफेशनल कैरियर आहे उहो किथे पहुतो आहे उन में तव्हां छा कयो आहे तबसुम तव्हांखे मां मोकिलियो आहे ऐं असां अधीअ ते अगरि तव्हां सां कॉन्टेक्ट थिए थो त मां ज़रूरु ॻाल्हाईंदुमि अदा इज़त अधीअ सां न आहे बेसिकली सागर ख़ासि करे इहा ई असां में हिकिड़ो मिसकॉन्सेप्ट आहे त असां अधो अधी शायदि इन करे चऊं था त शायदि असांखे हलो तबसुम सलामकुम कहिड़ा हाल आहिनि मैक्स ठीकु आहियो हा बिल्कुलु ठीकु आहे तव्हां चओ त अधो अधीअ ते तव्हां ॻाल्हाईंदो हलो ॿुधायो मूंखे त इहो अधो अधी छा आहे हा मैक्स मूंखे जॾहिं असां नंढा हूंदा हुआसीं हिते त असां हर वक़्तु इहो ॿुधंदा हुआसीं त फलाणो अधो आहे फलाणो अधी आहे मतिलबु कंहिंजो नालो खणंदा हुआसीं त घर मां यकदमि दड़का पवंदा हुआ नालो न वठि अधी चओ अदा चओ चाचा चओ मामा चओ पर जॾहिं मां एब्रॉड आयमि स्वीडन रहण जॾहिं त उते मां हिकिड़ी शइ ॾिठी त उहो ॿार बि पंहिंजे टीचर जो बि नालो वठंदा हुआ मतिलबु त उते पोइ मुंहिंजी हिकिड़ी स्वीडिश फीमेल हुई हुन सां डिस्कशन ईअं थी मूं हुनखे ॿुधायो त असां वटि ईअं कोन्हे न मतिलबु थोरी हेज़िटेशन हूंदी ॻाल्हि जॾहिं तव्हां ॿार खे को रिलेशन ॿुधायो था त हीउ तुंहिंजो अदा आहे या अधी आहे मतिलबु ब्रदर सिस्टर अंकल वट एवर यू वांट टू प्रेडिक्ट एनी रिलेशन और गिव अ नेम त उन महिल ॿार उन खां एक्सपेक्टेशन्स बि उहो ई रखणु शुरू थी वेंदो आहे त हीउ मुंहिंजे मामे जो किरदारु अदा कंदो भाउ जो किरदारु अदा कंदो अधी जो किरदारु अदा कंदो ऐं इहे सभु कुझु मुंहिंजी हालत ॾाढी ख़राबु लॻी पई आहे मूंखे फ्लू लॻो पियो आहे तॾहिं हिन जे करे पर मूं चयो त हिन ते ॻाल्हाइणु घुरिजे त उन चयो त उन सां असांखे केतिरा नुक़सान थींदा आहिनि मुआशिरे में तव्हां ॾिठो आहे छा त एक्सपेक्टेशन जेकॾहिं भाउ भेण ऐं रिश्तेदारी वारा थियनि था त पोइ उन सां नुक़सान बि थियनि था ॿार उन सां उहो ई एक्सपेक्ट करणु शुरू थो थिए ऐं उहो ई लिहाज़ उहो ई सभु कुझु ऐं उन सां ॾिसो असां ट्रस्ट करे पिया माउ जो सौटु आहे उहो बि मामू आहे ऐं जेके बि रिलेशन्स आहिनि उहे सभु असां वटि आहिनि त असां उन्हनि सां गॾु ॿार मोकिले छॾींदा आहियूं असां केतिरा ट्रबल्स फेस बि कया आहिनि फैमिली में ट्रबल्स माण्हू फेस कंदो आहे ऐं जेको आहे उहे सभु कुझु त इहे शयूं जेके आहिनि असां उते मूं स्वीडन में सिखियूं हुयूं त इहे शयूं न करणु घुरिजनि उन सां जेको आहे असां रिलेशनशिप जेको आहे पंहिंजो हिकिड़ो सिधो सिधो नालो वठो ऐं जॾहिं मां उतां खां इहा शइ सिखी त मां हिते जॾहिं नालो वठंदी आहियां हर कंहिंजो पंहिंजे कलीग्स जो या पंहिंजे सुञाण वारनि जो कंहिंजो त पोइ पर पुठि हुननि जूं मायूं बि चवंदियूं आहिनि तमीज़ न अथसि नालो थी वठे माना ईअं इहा शइ जेका आहे न असांजे लाइ कंहिंजो बि नालो वठो त मुंहिंजे ख़्याल में मां हिन शइ जे बिल्कुलु ख़िलाफ़ु आहियां त असां कंहिंखे जॾहिं हू मुंहिंजो भाउ आहे ई कोन त मां हुनखे छो अदा चवां जॾहिं मां पंहिंजे भाउ खे पप्पू सॾियां थी मां पंहिंजे भाउ खे सजाद सॾियां थी त पोइ मां हुननि ॿियनि खे वरी अधो अधी भाभी या समथिंग लाइक दैट वाई शैल आई कॉल मुंहिंजे जॾहिं हुननि सां कोई अहिड़ो लिंक आहे कोन छा भाउ चवण सां मुंहिंजा उन ते उहे हक़ थी वञनि था छा उन जे नज़र मुंहिंजे लाइ उहा थी वञे जेको मुंहिंजे भाउ जी नज़र आहे ईअं त कोन हूंदो आहे न अहिड़ी का बि शइ न थींदी आहे त पोइ असां अहिड़ा कूड़ा रिलेशन इहे ग़लति मुआशिरे खे धोखो था ॾियूं पंहिंजो पाण खे धोखो था ॾियूं कंहिंखे धोखो था ॾियूं मतिलबु इहा शइ असां छो अञा ताणी कोन सिखियो आहे त मैक्स खे मैक्स चवण सां न मुंहिंजी इज़त में का कमी थी अचे न मैक्स जी इज़त में का कमी थी अचे हिकिड़ो एतमाद भरोसो ई जेको आहे न हिकिड़ो कॉन्फिडेंस बिल्डअप रिलेशन आहे उहो आहे इन सां को फ़र्क़ु नथो पवे त असां कंहिंजो नालो था खणूं केरु कंहिंजो नालो थो खणे माना मूंखे एॾी अजीब लॻंदो आहे केरु कॾहिं कॾहिं तव्हां मूंखे पुछंदा आहिनि तव्हांजो नालो वठूं तबसुम भाउ मुंहिंजो नालो तबसुम आहे त तव्हां तबसुम ई चवंदो न ॿियो छा चवंदो तव्हां मूंखे त इहा शइ जेका आहे न माना असां वटि अञा मुआशिरे में छो कोन आई आहे असां छो मतिलबु मां इन्हनि शयुनि ते ॾाढो हू थींदी आहियां ऐं मूंखे अजीब लॻंदो आहे त असां अञा ताणी बि ऑफिसिस में बि ड्राइवर भाई ऐं फलाणो भाई ऐं इहो असां चवंदा आहियूं इहे रिलेशन्स ठाहिण मतिलबु असां
माना असां पंहिंजो पाण खे धोखो था ॾियूं, ॿियो कुझु बि नथा कयूं, पंहिंजे पाण खे धोखो था ॾियूं। पंहिंजे अंदर में असां शायदि कमज़ोर आहियूं, शायदि उहो लफ़्ज़ विझी करे असां पंहिंजो पाण खे मज़बूत था कयूं या पंहिंजी सोच खे मज़बूत था कयूं, वट एवर आई डोंट नो दैट कि माण्हुनि जो कॉन्सेप्ट छा आहे। कंहिंखे बि रिलेशनशिप, माना मुंहिंजी नानी आहे न, ऐं नंढे हूंदे कंहिंखे पंहिंजी फ्रेंड खे, के छोकिरी फ्रेंड खे ई चवंदी हुअमि त ही मुंहिंजी दोस्त आहे, त मूंखे चवंदी ईअं न चवंदी कर, दोस्त आहे, दोस्त न चवंदी कर, इहो ख़राबु लफ़्ज़ आहे। मतिलबु छो ख़राबु आहे, इहा शइ ख़राबु कोन्हे। दोस्त केर बि थी सघे थो, तव्हांजो जेको आहे हिकिड़ो मर्द बि तव्हांजो फ्रेंड थी सघे थो, ऐं तव्हांजी हिकिड़ी छोकिरी बि तव्हांजी फ्रेंड थी सघे थी। त इन्हनि शयुनि ते असांखे, ऐं तव्हां मूंखे ख़बर आहे तव्हां मूंखे वधीक सुठा जवाब बि ॾेई सघो था ऐं मशवरा ॻाल्हियूं बि ॿुधाए सघो था, त खे ख़तमु करणु घुर्जे। न असुल छा आहे, जेको माशरो आहे न, इहो असांजो अॼु जो त न आहे ठहियल, इहो सदियुनि में इहो माशरो इन मक़ाम ते पहुतो आहे जंहिं मक़ाम ते अॼु असां आहियूं। हाणे असां उनखे नथा चाहियूं उन माशरे खे जेको आहे बदिलजणु, सही राइट डायरेक्शन में वञणु। शायदि असां उअं ई चाहियूं था त माशरो उअं ई हले जीअं अॼु खां 5000 साल पहिरीं हो। असां माशरे में तब्दीली नथा चाहियूं, छो जो हमेशह ईअं ई थींदो आहे। जॾहिं तव्हां अंधेरे में वेठा हूंदा आहियो न, जॾहिं बि अंधेरे में का रोशनी ईंदी आहे त माण्हुनि जूं अखियूं चुंझलाइजी वेंदियूं आहिनि, 5 मिंटनि लाइ उहो अखियूं बंदि करे छॾींदो आहे या 2-3 सेकेंडनि लाइ, उनखे रोशनी सुठी न लॻंदी आहे। दे वांट्स टू बी इन लाइट, बट अगरि अंधेरे में का घणे वक़्त ताईं तव्हां अंधेरे में वेठा आहियो ऐं रोशनी अची थी वञे त तव्हां अखियूं पंहिंजूं बंदि करे छॾींदा आहियो थोरी देरि लाइ, त तव्हांखे न वणंदी आहे रोशनी। त ही जेको फेज़ असांजो हले थो न पियो सिंध में, इहो उहो फेज़ थो हले त हाणे अंधेरे में हिकिड़ी रोशनी आई आहे ऐं असां पंहिंजूं अखियूं ॿिलीअ वांगुरु बंदि करे छॾियूं आहिनि। पोइ असांजा माण्हू था चवनि, हाणे जीअं हिते दोस्त लिखनि था, अदी हिकिड़ो सुठो लफ़्ज़ आहे, अदा हिकिड़ो सुठो, भाई अदी अदा हिकिड़ो सुठो लफ़्ज़ आहे, आई डू रेस्पेक्ट दैट वर्ड, पर जंहिं नियत सां असां हुनखे इस्तेमालु था कयूं न, पहिरियों जॾहिं माई कंहिंखे सॾे थी अदा पराए माण्हूअ खे, त उन माईअ खे डपु आहे त हिकिड़ो अदा जेको आहे शायदि मूं में हथ न विझे। दैट इज़ द माना इन जो मतिलबु इहो आहे त मुंहिंजो कैरेक्टर एॾो गंदो आहे, जेका मूंखे हिकिड़ी औरत मूंखे अदा अची चवे सिर्फ़ु इन ई करे त हुनखे पंहिंजी इज़त बचाइणी आहे, या मां कंहिंखे अदी चवां इन ई करे मुंहिंजे त हूअ मूंखे सुठो सम्झे। मां त जॾहिं मूंखे कंदा आहिनि, मूंखे सर चवंदा आहिनि, मां चवंदो बाबा मुंहिंजो नालो सर न आहे, ठीकु आहे न। अदा चवंदा आहिनि, मां हुनखे चवंदो मुंहिंजो नालो मैक्स आहे, मूंखे मैक्स सां सॼो, दैट इज़ माय नेम, ऐं मुंहिंजी इज़त इन में आहे तव्हां मूंखे मुंहिंजे नाले सां सॼो, मैक्स सां। त असुल छा आहे, असां वर्डनि जे पोयां पंहिंजी इंटेंशन खे लिकाइण था चाहियूं। असां चाहियूं था, पहिरीं मां कॾहिं कंहिंखे अदा अदी कोन सॾींदुमि, हाणे मूंखे एॾो मजबूर कयो वियो आहे जो मां वरी कॾहिं कंहिंखे अदी चई विझंदो आहियां। लाइक आई डोंट लाइक टू कॉल अ पर्सन अदी और अदा, मुंहिंजो नालो आहे। शायदि मां पंहिंजी इंटेंशन, अगरि मूंखे का छोकिरी सुठी थी लॻे, फॉर एग्जाम्पल आई कैन टेल हर दैट आई लाइक यू, मां छो उनखे अदीअ जे निकाब में लिकाए करे ऐं पोइ मां पंहिंजे उन मक़सद जे तरफ़ वञा जेको मुंहिंजो इंटेंशन हो अॻु में, या मुंहिंजो इंटेंशन आहे ई कोन हुन जी तरफ़ के ग़लति बयानीअ जो, त वाई शुड आई कॉल अदी, वाई नॉट आई कॉल तबसुम। जेको इंटेंशन ई न आहे, जॾहिं कंहिं बि शइ जो मां हुनखे तबसुम खे एज़ अ पर्सन थो ॾिसां पियो, त वाई शुडंट आई गिव हर अ स्पेस, उनखे मां छो न इज़त ॾियां हुनजो नालो वठी करे। इहा कहिड़ी इज़त आहे जेका नाले जे अंदरि आहे? अदी चवां त इज़त आहे, या अदी न चवंदुमि त इज़त न। माना हाणे असां मोहताज आहियूं ॻाल्हाइण जे लाइ कंहिं रिलेशनशिप जे लाइ, त असांजी को रिलेशनशिप हुजे त असां ॻाल्हायूं, या तव्हां को रिलेशनशिप न ॻंढींदासीं असां नथा ॻाल्हाए सघूं। इहा इंसल्ट आहे इंसानियत जी बज़ा, पर असांजी सम्झ में हींअर कोन ईंदी, छो जो असां हींअर अंधेरे जे अंदरि वेठा आहियूं ऐं रोशनीअ खां असां पाण खे चुरायूं था पिया। जंहिं ॾींहुं असां थोरो अञा असांखे लॻंदा 10, 15, 20 साल, पोइ असांखे सम्झ में ईंदी। अॼु वारी ॻाल्हि जेका अॼु असां डिस्कस था कयूं, इहा हिननि खे अॼु जी ॻाल्हि न आहे। शायदि जेॾी महिल का बि नई तहरीक उथंदी आहे या का बि नई सोच उथंदी आहे, त उन वक़्त जा माण्हू उनखे ज़हर पियारे छॾींदा आहिनि, उन वक़्त जा माण्हू उन जे ख़िलाफ़, छो जो उनजो ज़हन ओतिरो ई नंढड़ो हूंदो आहे, ओतिरो नंढड़ो ज़हन हूंदो आहे, वधीक उनखे सम्झ में कान ईंदी आहे। उन खां पोइ जॾहिं वक़्तु गुज़री वेंदो आहे, 15, 20, 25, 30 साल, पोइ उनखे ॻाल्हि उहा सम्झ में ईंदी आहे। जीअं मौलवी साहब पहिरीं लाउड स्पीकर खे हराम करार ॾींदा, हाणे उन ते सॼो ॾींहुं वेठा हूंदा आहिनि, त ईअं ई थींदो आहे। हिकिड़ो मिंट तव्हांखे कटियां थी, मानी जेके मूंखे फ्रेंडशिप रिक्वेस्ट मोकिलियो पिया, पहिरीं मैक्स जी ॻाल्हि ॿुधो, ॾाढी ज़बरदस्त आहे, पोइ तव्हां मूंखे रिक्वेस्ट मोकिलींदा रहिजो।
हा न न इहो हिकिड़ो वॾो माना हिकिड़ो मसइलो आहे असांजे माण्हुनि सां त कंहिं छोकिरीअ जो स्टेटस ते को कमेंट ॾिसंदा उनखे, पर मां इहो चवंदुमि त दैट्स आल्सो अ हेल्दी ॻाल्हि आहे, ठीकु आहे। अगरि उहो सम्झनि था त अॻिली माईअ सां त माना हो आहे, माई हुनखे सिंपली ब्लॉक करे छॾे, डिलीट करे छॾे, अगरि उहा माई सम्झे थी त उन्हनि जी फ्रेंड रिक्वेस्ट हुनखे बॉदर करे थी। हिकिड़ो डिफरेंट टॉपिक आहे, छो जो मां उहो ई चवां थो न, असां अञा अंधेरे में वेठा आहियूं, रोशनीअ खां टिरियूं था। नंढड़ो ॿार अगरि डिॼे त सम्झ में अचे थो, पर वॾो माण्हू अगरि रोशनीअ खां डिॼे इहो सम्झ खां बालातर आहे। पर असांखे न टाइम लॻंदो, थोरो टाइम लॻंदो, 20-25 साल लॻंदा, ऐं पोइ असांखे सम्झ में ईंदो त जेको असां अॼु ॻाल्हायो आहे, काश उहो असां 25 साल पहिरियों अॼु सिंध कंहिं ॿी जॻह ते पुॼी आहे। असांजे वॾनि बि ॻाल्हियूं कयूं अॼु खां 50 साल, हाणे उहे ॻाल्हियूं असांजूं ॻाल्हियूं हाणे सम्झ में कोन ईंदियूं माण्हुनि खे। हाणे माण्हू असां ते तबरा बि कतींदा, गालियूं बि ॾींदा, बि ज़ाहिर कंदा, मज़हब जे तरफ़ां बदनामी बि रखंदा, पर अॼु खां 25 साल अॻिते इहे ई ॻाल्हियूं गुज़ारे अॼु असां कयूं था। मूंखे उहो ॾींहुं बि यादि आहे, जंहिं ॾींहुं मां अॼु खां 17 साल अलाए 18 साल पहिरियों सेशन कयो हैदराबाद शहर में। मां कैनेडा मां वियो हुउमि त मूंखे लिटरली गारियूं ॾिनियूं वयूं हुयूं त मां माण्हुनि खे कैनेडा वठी थो वञा। अॼु खां 17 साल पहिरीं ॻाल्हि आहे। हाणे 17 सालनि खां पोइ हर माण्हू चाहे थो त मां कैनेडा अचां। 17 साल पहिरीं उन हाल में माण्हुनि मूंखे गारियूं ॾिनियूं, त इहो आहे त अॼु असां जो ॻाल्हायूं था न, अॼु माण्हू असांखे गारियूं ॾींदा, पर अॼु खां पोइ 17 सालनि खां पोइ उहे माण्हू असां वारियूं ॻाल्हियूं कंदा। अॼु असां ॻाल्हियूं त I'm not जॾहिं worried मां about हिकिड़े ॻोठ मां आहियां, ऐं मुंहिंजो ॻोठु बिल्कुलु नासरी बेलो जेको सॾिजे थो उनजे बिल्कुलु वेझो आहे। जॾहिं आऊं त पढ़ण लाइ निकिती हुयमि त लिटरली मुंहिंजे नाना मुंहिंजे पीउ सां बाइकाट करे छॾियो हो न। मुंहिंजे नाना मुंहिंजे पीउ सां अचण वञणु ख़तमु करे छॾियो। माना मुंहिंजी अम्मी खे चई तूं मुंहिंजी औलाद कोन्हे, तुंहिंजी छोकिरी यूनिवर्सिटी पढ़णु वेंदी ऐं तूं माना ईअं। अॼु मुंहिंजो नाना पंहिंजी पोटियुनि खे सेल्फ फाइनेंस ते सीट वठी ॾियण लाइ तयारु आहे महिराण में या दिस इज़ ओनली बिकॉज़ वी हैव डन गुड। ऐं मां इहो चवां थी त मुंहिंजे ॻोठ मां मिस्री कोसो मां जेकॾहिं 4 डॉक्टर आहिनि, 2-3 इंजीनियर छोकिरियूं आहिनि, यूनिवर्सिटी में पढ़नि पियूं, टीचिंग कनि पियूं, या कुझु बि आहिनि, मतिलबु एजुकेशन ॾे वधनि पियूं, या मुंहिंजे इलाइक़े जूं छोकिरियूं, त क्रेडिट गोज़ टू अस। पर असांखे थोरो क़दम सुठो करिणो पवंदो आहे ऐं पंहिंजो पाण खे मञाइणो पवंदो आहे। तव्हां असां एग्ज़ाम्पल आहियूं उन्हनि जे लाइ। असां सुठो कयो ऐं अॼु ताणी कंहिंखे हिमत कोन हूंदी जेको उहो कुझु चए। ऐं उहो ई सिंधू जी ॻाल्हि आहे त केरु चवे भले चवे, नथिंग, पोइ कंहिंजे चवण सां कहिड़ो फ़र्क़ु थो पवे, कंहिंजे चवण सां को फ़र्क़ु नथो पवे। सही ॻाल्हि, तरक़ी कयो, बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। अगरि तव्हांखे ॿियो कुझु एड करिणो आहे, का ख़ासि ॻाल्हि ॿुधाइणी आहे त बिल्कुलु ॿुधायो, न त पोइ अॼु जो सेशन असां हिते ई ख़तमु कंदासीं। जी मां चयो अगरि ॿियो कुझु तव्हांखे ख़ासि करिणो आहे, ॻाल्हाइणो आहे, त तव्हां बिल्कुलु इहो त असां कयूं था अदी अदा मामा चाचा धारियुनि माण्हुनि खे बि अंकल आंटी इहो चवण, त पोइ असां दोस्त का छोकिरी के छोकिरे जे लाइ पंहिंजे लाइ, मां इहो चवां थी मैक्स मुंहिंजी फ्रेंड आहे त ॿिए माण्हू खे अजीब छो थो लॻे, मतिलबु या उनखे ॿियनि खे एतिराज़ छो हूंदो आहे, या को मैक्स चवे त बसि मुंहिंजी फ्रेंड आहे, त इन सां कहिड़ो फ़र्क़ु पवे थो? छा इन सां को फ़र्क़ु पवे थो छा? मुंहिंजे ख़्याल में इन सां दोस्ती बि त हिकिड़ो तालुक़ु आहे न। जीअं तव्हां धारियुनि सां रिश्ता रखो था, अंकल आंटी भाउ या जेको बि इहे असां जेके रिश्ता रखूं था, त पोइ मां इन ते बि आहियां त असां इन ते छो एतिराज़ था कयूं त फलाणो कंहिंखे चए थी मुंहिंजो फ्रेंड आहे, या इन ते उन शइ ते मतिलबु एतिराज़ त न थियणो घुरिजे। इहा शइ जेके माण्हू तव्हांखे ॿुधनि पिया, बिल्कुलु मां हिकिड़े फिल्म में डायलॉग ॿुधो हुउमि, त उन डायलॉग इहो हो त भाउ भेण त असांखे जेको आहे बायोलॉजिकली मिलनि था न, माना नेचर जे करे, ख़ुदा जे करे, भॻवान जे करे, उनमें असांजो को इख़्तियार न आहे न। पर दोस्त असां पाण चूज़ कंदा आहियूं, त दोस्त वधीक तरीक़े सां आहिनि, छो जो असां उन्हनि खे चूज़ कयूं था पाण त हे मुंहिंजो दोस्त आहे, त उहो उनजो रुतबो मुंहिंजे ख़्याल में वधीक आहे। मां इहो फिल्म जो डायलॉग हो, एंड आई डू बिलीव इन इट, त छो दोस्त असां पाण चूज़ कयूं था त हे मुंहिंजो दोस्त आहे बिकॉज़ ऑफ दीज कंडीशंस, हिननि ॻाल्हियुनि जे करे मां हिनखे पंहिंजो दोस्त थो कयां। इहो असां पंहिंजे अकुल ऐं शऊर सां उनखे दोस्त था मञूं। उहो कुदरती तौर ते असांखे मिलियल न आहे।
का बि शइ असांखे पाण मिले उनजो एतिरो क़दुरु न हूंदो आहे जेका शइ असां पाण ॻोल्हे करे हथु कंदा आहियूं या महिनत करे पाईंदा आहियूं उनजो क़दुरु वधीक हूंदो आहे। त दोस्तनि जो असांखे एतिराम इज़त वधीक हुजणु घुरिजे बनस्पत खे ॿिए रिश्ते जी। ईअं नथो चवां त उन रिश्तनि जो को क़दुरु न आहे, पर दोस्तीअ जो बि रिश्तो या दोस्तीअ जो मक़ाम बि आला ऐं अफ़ज़ल आहे ॿियनि रिश्तनि जे बराबरि ई या उन खां थोरो घटि वधि। मिसाल तौरु माण्हू ख़ुशि थियनि। thank you Max. अदा अॼु को सेशन हिते ख़तमु कंदासीं ऐं वरी कोशिशि कंदासीं त सिंधु नवाज़ सां नेक्स्ट सेशन में वधीक ॻाल्हि ॿोल थिए उनजी अचीवमेंट। सेशन सम्झ में न आयो आहे उनखे इहो सेशन अॼु सम्झ में कोन ईंदो, इन करे उहो पंहिंजे ज़हन ते घणो ज़ोर न ॾियनि हिन सेशन खे सम्झण लाइ। अॼु खां 15 साल पोइ या मुंहिंजी वीडियो ॾिसंदा शायदि पोइ पछताइनि त 15 साल पहिरीं असां इहा ॻाल्हि सम्झी चुका हुजूं। इज़त ऐं एतिराम हित हूंदो आहे। अगरि तव्हांजे हित का ग़लति सोच परवरिश पाए थी पई, हित ग़लति सोच परवरिश पाए थी ऐं ज़बान ते तव्हांजो कलमा हक़ आहे त उहो कलमा हक़ न आहे पर उहो कलमा ना हक़ आहे। अगरि तव्हांजो दिमाग़ी सोच सही आहे, दिलि जी इंटेंशन सही आहे, दिमाग़ु ठीकु थो कमु करे त तव्हां ॿिए खे कहिड़े बि रुतबे कहिड़े बि नाले सां सॼो डज़ नॉट मैटर। मैटर इहो आहे त तव्हांजी इंटेंशन छा आहे अॻिले। त जीअं चवंदा आहिनि न त तव्हांखे ख़बर ऐं तव्हांजे रब खे ख़बर त तव्हां छा था सोचो या तव्हांजा ख़्यालात छा आहिनि। मूंसां तव्हां कूड़ ॻाल्हाए वेंदो, माण्हुनि सां कूड़ ॻाल्हाए वेंदो, पर पाण सां ऐं पंहिंजे रब सां कहिड़ो कूड़ ॻाल्हाईंदो। त इन करे रिश्तनि खे सम्झण लाइ तव्हांखे पंहिंजो पाण खे सम्झणो पवंदो त तव्हांजी इंटेंशन छा आहे उन रिश्ते लाइ। ज़बान मां जेको कढो पर हिते अगरि गंद भरियल आहे त ज़बान जेको बि चवंदी उहो कूड़ हूंदो। पोइ भले पिया तव्हां कूड़ ॻाल्हायो ऐं उन कूड़ ते तव्हां ख़ुशि रहो त मां अॻिले खे अधी चई अदा चई बेवकूफ़ बनायो त भले पिया कयो, डज़ नॉट मैटर टू मी। जिते हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो ऐं खिलंदा रहो ऐं सिंध खे हिकिड़ी अहिड़ी सिंध ठाहियो जेका दुनिया असांखे ॾिसी फ़ख़ुर सां असांजे माना रिश्ता बि वधाए, असांखे ॾिसे बि सही। सिंध सलामत, साथ सलामत।